बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामुअलैकुम, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। नाज़रीन कीअं आहियो? उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, ख़ैरवाफ़ियत सां हूंदा। सबाबरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे नए प्रोग्राम, नए ॾींहं, नए टॉपिक सां गॾु। ऐं मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा साथी होस्ट मुबशिर हुसैन। असां ॿिन्ही जी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल पवे ऐं उमेद कयूं था त जेको प्रोग्राम बि तव्हांजे लाइ खोड़ सारा टॉपिक्स खणी आयो हूंदो ऐं कुझु अहिड़ा सब्जेक्ट्स अॼु असीं एड कंदासीं जिन जे बारे में ॻाल्हाइण ज़रूरी आहे। ऐं कुझु डेज़ हूंदा आहिनि, कुझु तारीख़ूं हूंदियूं आहिनि, कुझु लम्हा हूंदा आहिनि, उन्हनि खे बि यादि करणु खपे ऐं उन्हनि खे बि असीं यादि कंदासीं। मुबशिर कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मैडम, बिल्कुलु हिकु दफ़ो ॿीहर मां तमामु नाज़रीन खे दिस मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार चवां थो। मां मुबशिर हुसैन सबाबड़ो हिकु दफ़ो ॿीहर अॼोके ॾींहुं अची वियासीं। अॼु जुमे जो ॾींहुं, भलारो ॾींहुं, मुक़दस ॾींहुं असां वटि आहे। लेकिन अॼु जेके ॾींहं जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त खोड़ सारे माण्हुनि खे मोकल मिलियल आहे। अॼु हर माण्हू पंहिंजे घर में वेही करे रेस्ट थो करे, छो जो अॼु आहे 1 मई यानी कि मज़दूर डे। ऐं असां इन टॉपिक जे मथां बि तफ़सीली ॻाल्हि अॻिते हली करे कंदासीं। लेकिन फ़िलहाल असां इहो डिस्कस कंदासीं त छुटियुनि ते आम तौर ते अव्हां छा कंदा आहियो, असां छा कंदा आहियूं, सभा छा कंदी आहे। उन सां गॾोगॾु अॼु तव्हांखे असां इहो बि ॿुधाईंदासीं छो जो 1 मई आहे त मई जो महीनो शुरू थी वियो आहे। ऐं मई जो महीनो पाकिस्तान जे लाइ अहिड़ो महीनो आहे जेको पोएं साल मारका हक़ जी जंग खां पोइ असां लाइ ज़्यादा इम्पोर्टेंट बि बणिजी वियो। वरी हिन दफ़ो उन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन मई जे महीने में तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं। सभा यकीनन तव्हांखे बि इन शइ जो इल्मु हूंदो त मई जे महीने में छुटियूं ई छुटियूं आहिनि। बिल्कुलु। मुबशिर छुट्टी खां ई थी आहे जी। अॼु छुट्टी जो ॾींहुं आहे पर अॼु असीं नाज़रीन जे साम्हूं वेठा आहियूं, पंहिंजी ड्यूटी करे रहिया आहियूं। छो त 3 शोबा मां चवंदी आहियां त अहिड़ा आहिनि जिन जी छुट्टी बिल्कुलु बि न हूंदी आहे। हिकिड़ो त मीडिया पर्सन जी छुट्टी कॾहिं बि नथी थी सघे, पुलिस जी छुट्टी न थी सघंदी आहे, ऐं गॾोगॾु डॉक्टर्स जी कॾहिं बि छुट्टी नथी थी सघे। एमरजेंसी में हर वक़्तु इहे सभु रेडी रहनि था, असांजी छुट्टियूं नथियूं थी सघनि। पर अॼोको ॾींहुं छुट्टी जो आहे फ्राइडे, सैटरडे एंड संडे, 3 ॾींहं कंटिन्यू असां वटि छुट्टी, 3 ॾींहं कंटिन्यू छुट्टी आहे। ऐं सिर्फ़ु इन 3 ॾींहंनि ताईं ॻाल्हि ख़तमु नथी थिए। ॻाल्हि इहा आहे त हे मई जो महीनो अहिड़ो आहे, बाज़ माण्हुनि खे हिन महीने में 19 ॾींहं छुट्टियूं मिली रहियूं आहिनि। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे हिन महीने में 11 ॾींहं छुट्टियूं मिली रहियूं आहिनि। उहे केतिरा ख़ुशनसीब हूंदा सभा उहे माण्हू जिन खे 19 ॾींहं छुट्टियूं मिली रहियूं आहिनि। माना हो टोटल 11 ॾींहं कमु कंदा सॼे महीने में, जिते बि उहो पंहिंजे वर्किंग कनि था पिया। ऐं हींअर इन जी तफ़सील जेकॾहिं असां तव्हांखे ॿुधायूं त 19 ॾींहं जो हिसाबु ईअं थो बीहे त छो जो सरकारी सतह ते स्मार्ट लॉकडाउन लॻियल आहे। खोड़ सारा शोबा अहिड़ा आहिनि जिते जुमो, छंछरु, आर्तवारु 3 ॾींहं छुट्टी अलाउ थियल आहे, या फ्राइडे जो ॾींहुं जेको आहे वर्क फ्रॉम होम अलाउ थियल आहे। त 3 ॾींहं हर इंसान पंहिंजे घर में गुज़ारे थो। त जंहिंखे स्मार्ट लॉकडाउन जे बेनिफिट जी वजह सां जुमो, छंछरु, आर्तवार जी छुट्टी मिलियल आहे, उहो हिन महीने कंदो 19 मोकलूं। ऐं जिन खे जुमे जी मोकल न आहे, सिर्फ़ु छंछरु, आर्तवार जी मोकल आहे, उन्हनि खे हिन दफ़ो मई में नसीब थींदियूं 11 मोकलूं। उन जो हिसाबु ईअं आहे त अॼु 1 मई जुमे जी पहिरीं ॾींहं जी छुट्टी, देन पोइ 2, 3 मई वीकेंड जी छुट्टी 3 ॾींहं मिली वई। देन उन खां पोइ वरी नेक्स्ट जेको उन जो वीकेंड अचे थो पियो उहो 9, 10 मई ते बि छंछरु, आर्तवार अची रहियो आहे। वरी उन खां पोइ 16, 17 मई ते बि छंछरु, आर्तवार जी वजह सां 2 ॾींहं जी मोकलनि सां गॾोगॾु 23, 24 वारे जेके हफ़्ते में तव्हांजो वीकेंड शुरू थो थिए, इहो इलाही ज़्यादा दिलचस्प आहे। इहो इन करे दिलचस्प आहे त जीअं ई तव्हां 23, 24 मई जूं 2 छुट्टियूं वीकेंड जूं कंदो, देन पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं न कंहिं तरीक़े सां सूमर जी छुट्टी बि अरेंज करे था वठो पंहिंजे ऑफिस जे अंदरि, पंहिंजे इदारे जे अंदरि, त मुमकिन आहे चंड नज़र अचण जी वजह सां तव्हांखे अंगारे ते ईद मिली वञे, 26 तारीख़ जी ईद मिली वञे। जेकॾहिं न बि मिले थी त 27 खां जेकॾहिं ईद शुरू थी थिए त 26 ते जेको आहे उहो लाइक 9 ज़ुल्हज हुजण जी वजह सां बि आम औकात ते छुट्टी ॾिनी वेंदी आहे। ऐं 27, 28, 29 यानी कि हे जेको 23, 24 वारो वीकेंड आहे, हे सॼो हफ़्तो तक़रीबन 7, 8 ॾींहं सभा माण्हुनि खे बाक़ाइदा मोकलूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे बि यकीनन मोकलूं मुंहिंजे ख़्याल सां मिलंदियूं असांखे बि, त तव्हां छा प्लान कंदो हिन दफ़ो? खोड़ सारी प्लानिंग्स आहिनि ऐं खोड़ सारा
जेके टास्क रहियल आहिनि उहो पूरो करण जी कोशिशि कंदासीं। पर मुंहिंजो पहिरियों टास्क इहो हूंदो आहे त कॾहिं बि का छुटी अचे, जीअं अॼु 1 मई आहे, लेबर डे आहे, इन सां गॾोगॾु खोड़ सारा ॿिया डेज़ आहिनि जेके ओवरऑल इन द वर्ल्ड सेलिब्रेट कया वञनि था। को बि असांजे ॾींहं में असांजो ॾींहुं अचे थो या वरी मुल्क में असीं उहो सेलिब्रेट कयूं था त छो कयूं था। इन हवाले सां असीं पंहिंजे ॿारनि खे इंफॉर्मेशन ज़रूरु ॾियूं। छुट्टी त आहे, स्कूल्स त बंदि आहिनि, पर छो आहिनि? लेबर डे एक्चुअली आहे छा, या वरी अगरि ॿियनि ॾींहंनि ते अगरि असीं नज़र विझूं था, अगरि असां वटि ॿियो कुझु सेलिब्रेट कयो वञे थो, मार्का हक़ सेलिब्रेट जीअं तव्हां ॿुधायो त कयो वञे थो, ऐं इन खां अलावा असां वटि 14 अगस्त सेलिब्रेट कई वञे थी, क़ाइदे आज़म जो को ॾींहुं आहे, या अलामा इक़बाल साहब जन जो को ॾींहुं आहे, अगरि असीं सेलिब्रेट कयूं था त छो कयूं था? इहे हस्तियूं केरु आहिनि? असां सभिनी खे त ख़बर आहे, नॉलेज हुजणु बि खपे पंहिंजे मुल्क जे बारे में, पंहिंजे हीरोज़ जे बारे में, पर ॿारनि खे ॿुधाइणु लाज़मी हुजे थो। ॿारनि खे ॿुधाइजे त मसूर डे कॾहिं शुरू थियो, छो शुरू थियो, इहा जदोजहद कीअं हली, ऐं इहे जेको 9 to 5 असीं कमु कयूं था, इहो कॾहिं असांजे लाइ इम्प्लीमेंट कयो वियो त हा हिकिड़ो मज़दूर 9 खां 5 बजे ताईं तव्हां कमु यानी कि 8 कलाक कमु करे सघो था। इन खां अलावा अगरि तव्हां कमु कंदा त ओवर टाइम में काउंट थींदो ऐं उनजी तव्हांखे सैलरी बि मिलंदी। मुबशिर खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इन ॾींहं खां अलावा बि असां वटि खोड़ सारा ॾींहं आहिनि। मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि, अॼु नेशनल स्पेस डे सेलिब्रेट कयो वञे थो। ऐं नेशनल स्पेस डे छो सेलिब्रेट कयो वञे थो, अगरि गूगल कंदा असांजा ॿार त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी। गॾोगॾु स्कूल प्रिंसिपल डे सेलिब्रेट कयो वञे थो, पर स्कूल्स जी आहे छुट्टी। सो पंहिंजी प्रिंसिपल खे बि एप्रिशिएट कयो ऐं उन्हनि सां बि ॻाल्हियूं कयो, कॾहिं कॾहिं उन्हनि जो बि हाल अहवाल वठी छॾींदा कयो, या टीचर्स हुजनि या कोई बि हुजे या पेरेंट्स हुजनि था, त प्रिंसिपल केॾा न जेके पंहिंजी ज़िम्मेवारियूं आहिनि उहे निभाईंदा आहिनि ऐं स्कूल खे कंहिं सुठी लेवल ते वठी वञण जे लाइ खोड़ सारी जदोजहद कंदा आहिनि। इन खां अलावा नेशनल ब्लैक बार्बर डे सेलिब्रेट कयो वञे थो, यानी कि जेके जंहिंजो कलर डार्क हूंदो आहे, ब्लैक हूंदो आहे, उहे बि बार्बर सुठा हूंदा आहिनि, कटिंग सुठी कंदा आहिनि। अॼु ॾिसो केॾो न अनोखो ऐं सुठो ॾींहुं आहे, यानी कि इन्हनि खे बि सेलिब्रेट कयो वञे थो। बिल्कुलु, माना अॼोको ॾींहुं त सभिनी खे उहो डेडिकेट कयो थो वञे, बिल्कुलु डेडिकेट कयो थो वञे। ऐं इंटरनेशनली लेवल ते सनफ्लावर डे बि सेलिब्रेट कयो वञे थो अॼु। ऐं इन खां अलावा ग्लोबल लव डे सेलिब्रेट कयो वञे थो, प्यार जो ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे थो। कुझु ॾींहंनि में कुझु कंट्रीज़ में जेको लेबर डे आहे उनखे सेलिब्रेट नाहे कयो वेंदो, यानी कि अमेरिका ऐं कैनेडा कॾहिं बि 1 मई ते लेबर डे सेलिब्रेट नाहे कंदो। उन्हनि मार्च में पंहिंजो इहो ॾींहुं मखसूस कयो आहे, उन में सेलिब्रेट कंदा आहिनि। हालांकि अमेरिका ई पहिरियां इन खे रेकग्नाइज़ कयो ऐं अमेरिका ई इन ॻाल्हि खे मञियो त हा लेबर डे सेलिब्रेट करणु खपे। इन जे बारे में फॉर्म्स ठाहिया विया, इन जे बारे में कमेटीज़ ठाहियूं वियूं ऐं इन खे बाक़ाइदा एस्टेब्लिशमेंट क़बूल कयो त हा लेबर खे जेको 9 to 5 कमु आहे उहो करणु खपे। इन खां अलावा मां डेज़ तव्हांखे ॿुधायां पई, इंटरनेशनल वर्कर्स डे बि अॼु सेलिब्रेट कयो वेंदो। जीअं असीं वर्कर्स आहियूं, मुबशिर असीं वर्कर्स आहियूं, असीं कमु करे रहिया आहियूं ऐं छुट्टी वारे ॾींहुं बि कमु करे रहिया आहियूं। ऐं आख़िर में मां ॿुधाईंदमि त लॉ डे, कानून जो ॾींहुं बि अॼु 1 मई ते केतिरनि ई मुल्कनि में सेलिब्रेट कयो वञे थो। वाह वाह, अॼु त सवा बाक़ाइदा तव्हां रिसर्च टीम खां करे सॼे मामलातनि में हर ॾींहुं तव्हां असांखे ॿुधाए छॾियो त 1 मई जी छा अफ़ादियत आहे, कहिड़ी ख़ासियत आहे। बिल्कुलु स्पेशलिटी आलमी तौर ते जंहिं ॾींहं जे हवाले सां 1 मई मशहूरु आहे नाज़रीन, उहो आहे मज़दूर डे। ऐं मज़दूर डे मल्हायो वेंदो आहे जॾहिं 80s जे ज़माने में सनती इनकलाब आयो, जॾहिं नयूं सनती कंपनियूं ठही वियूं, बिजली प्रोडक्शन थियणु शुरू थी वई, ऐं इन तरीक़े सां ॿिया वॾा कारखाना जॾहिं खोड़ सारियूं शयूं जनरेट करणु लॻा, ठहणु लॻा, गाॾियूं वग़ैरह इंट्रोड्यूस थियूं, ठहणु लॻियूं, त उन वक़्तु सरमायादारी जो जेको निज़ाम हो उन जो ज़ुल्म इलाही ज़्यादा वधी वियो वर्करनि जे मथां। ऐं ओड़ी महिल जेको आहे उन्हनि खां अरिड़हं कलाक कमु कराए उन्हनि खे जेको आहे ओतिरी उजरत बि न ॾिनी वेंदी हुई, ऐं उन्हनि जो हिकिड़े ॾींहं में 18 कलाक उन्हनि खां कमु करायो वेंदो हो तक़रीबन। जंहिंखां पोइ हिकिड़ी ट्रेड यूनियन मारिज़ वजूद में आई, मज़दूरनि पंहिंजी हिकिड़ी सोशलिस्ट ट्रेड यूनियन ठाही, जन पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई। उन्हनि जे हक़नि में बुनियादी मुतालबो इहो हो त असां हाणे 18 कलाक कमु न कंदासीं, बल्कि रेगुलर बेसिस ते रोज़ानो 8 कलाक कमु असां कंदासीं, ऐं उन खां पोइ हफ़्ते में 1 ॾींहं जी छुटी ज़रूरी हूंदी।
उहा ई ॻाल्हि सभा जेका तव्हां सां कई ऐं पंहिंजे नाज़रीन सां त असांजा जेके ॿार ॾिसी रहिया आहिनि हे मालूमात उन्हनि जे लाइ बि आहे ताकी उन्हनि खे घर वेठे आवाज़ टीवी जी स्क्रीन ते इहा मालूमात मिली सघे त ओॾी महिल इन्हनि तमामु मज़दूरनि जेको आहे इहो बुनियादी मुतालबो कयो। ॾिसो हींअर असीं 8 कलाक जॉब कयूं था पिया, कंहिं बि कमु वर्क स्पेस में वेंदा आहियूं त उन खां पोइ असांखे वीकली हिकिड़ो ऑफ बि मिली वेंदो आहे 8 कलाक, लेकिन इहो ईअं ई कानून न ठही वियो आहे। इन जे पोयां खोड़ सारे मज़दूरनि पंहिंजो रतु वाहियो आहे, इन जे पोयां खोड़ सारे मज़दूरनि जी पंहिंजी जिदोजहद शामिल आहे। ऐं 1886 में जॾहिं इहा तहरीक शुरू थी ओॾी महिल अमेरिका जे शहर शिकागो में जेको आहे मज़दूरनि पंहिंजे हक़नि जी तहरीक हलाई ऐं उन तहरीक जो बुनियादी मक़सदु इहो ई हो, जंहिं दौरान असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त उन्हनि 1 मई ते बुनियादी तौर ते हड़ताल कॉल कई त असांजा मुतालबा जेको आहे उहे एक्सेप्ट कया वञनि, जेकॾहिं न कया वेंदा त असीं कमु वग़ैरह न कंदासीं। देन पोइ 3 मई ते जेको आहे हिकिड़ी एहतजाजी रैली कढी वई जेका अमेरिका जे शिकागो शहर में हे मार्केट स्क्वायर में कढी वई। उते जॾहिं तमामु मज़दूर गॾु थिया त जेके सरमायादार हुआ, जेका पुलिस हुई, जेका सरकार हुई, उन्हनि जे मथां तशद्दुद करणु शुरू कयो, उन्हनि उन जे मथां स्ट्रेट फायरिंग करणु शुरू कई त हे मज़दूर पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि छो करे रहिया आहिनि। ऐं उन पुलिस जी फायरिंग में इन तसादुम में तक़रीबन दर्जने मज़दूर जेके आहिनि उहे जेको आहे इंतकाल करे विया, दुनिया मां लाॾाणो करे विया। देन उन खां पोइ वरी जॾहिं इन तहरीक इलाही ज़्यादा ज़ोर पकड़ियो त पोइ उन सॼे सरमायादारी निज़ाम खे उन जो इहो मुतालबो क़बूल करणो पियो त हाणे तमामु मज़दूरनि खे कमु करण जी जेका इजाज़त आहे उहा 8 कलाक ॾिनी वेंदी ऐं जेकॾहिं कंहिं मज़दूर खां 8 कलाक खां वधीक कमु वरितो वेंदो त उनखे ओवर टाइम जा पैसा ॾिना वेंदा, एक्स्ट्रा पैसा ॾिना वेंदा। ऐं उन खां पोइ 1899 में पोइ बाक़ाइदा इन ॾींहं खे सेलिब्रेट करण जो आगाज़ थियो। माण्हुनि 1 मई ते उन्हनि मज़दूरनि खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ हिन ॾींहं जो बुनियादु रखियो ऐं उन खां पोइ जेका आलमी तंज़ीम हुई 2nd इंटरनेशनल उन इहा करारदाद पास कई ऐं पोइ तमामु दुनिया जे मुल्कनि में इहो कानून राइज थियो त 1 मई असां उन शिकागो जे उन्हनि मज़दूरनि खे जन असांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे असां डेडिकेट कंदासीं। त अॼु मज़दूरनि जो ॾींहुं आहे, लेकिन इहा बि ॻाल्हि डिस्कस करण वारी आहे अफ़सोसनाक सूरत हाल में सभा पाकिस्तान जे अंदरि बि असांजा खोड़ सारा मज़दूर अहिड़ा आहिनि जेके असां वांगुरु अॼु बि कमु करे रहिया आहिनि। असीं त कमु करे रहिया ई आहियूं, पर असीं सुठी कंडीशन में आहियूं, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। वर्कर्स डे ऐं लेबर डे या वरी 1 मई चइजे थो वर्कर्स डे ऑफ इंटरनेशनल यूनिटी एंड सॉलिडेरिटी डे डेडिकेट कयो वियो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके 8 कलाक खां वधीक नौकरी कनि था, जॉब कनि था, या उन्हनि खे पंहिंजो जेको मुआवज़ो आहे उन सूरत में या ओतिरो नथो मिले जेतिरो हू डिज़र्व कनि था। असीं ऑफिस ईंदे बि रस्तनि में ॾिसूं पिया त खोड़ सारा मज़दूर, अॼु आहे त मज़दूर डे पर मज़दूर पंहिंजे कम ते वञे पियो, दिहाड़ी ते वञे पियो, महांगाई जो दौर आहे। अगरि हिकिड़ो टाइम बि हिकिड़ो वेलो बि उहे वेही रहनि, छुटी कनि त खाइनि किथां? ॾिसंदा आहियूं त उन्हनि जे कुल्हनि ते बोरियूं आहिनि, किथे ॾिसूं पिया त उन्हनि जे हथनि में हथोड़ा, डंडा ऐं बेलचा ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं जंहिंसां हू कमकार ते वञनि था ऐं हिकिड़ी उमेद वारी नज़र उन्हनि जी नज़र ईंदी आहे त अॼु छुटीअ जो ॾींहुं आहे, ख़ुदारा अॼु को रोज़गार लॻी वञे, अॼु को माण्हू त अचे जेको असांखे कमकार लाइ पंहिंजे घर वठी वञे, पंहिंजे दुकान में वठी वञे, पंहिंजे बैंगलो ते वठी वञे त जीअं असांजी दिहाड़ी ठहे ऐं असीं वञी पंहिंजे ॿारनि जो पेट पालियूं, असीं पंहिंजो पेट पालियूं। न त उहे माण्हू, उहे मज़दूर असांखे किथे किथे नज़र बि ईंदा आहिनि, मायूस वेठा हूंदा आहिनि शाम ताईं दिहाड़ी न लॻण जे करे ऐं घुरण ते मजबूर थी वेंदा आहिनि त अॼु मुंहिंजी दिहाड़ी न लॻी, ख़ुदारा मुंहिंजी का मदद कयो। इहो ॾिसी करे इहो अहसासु थींदो आहे त ख़ुदा जो शुक्र करणु खपे, असीं केॾे न सुठे हाल में आहियूं ऐं उन्हनि मज़दूरनि जो अॼु ॾींहुं असीं सेलिब्रेट कयूं था, पर उहे मज़दूर अॼु बि दिहाड़ी ते कमु कनि था। उन्हनि लाइ का पॉलिसी नाहे ठाही वई, उन्हनि लाइ हुकूमत खे कुझु अहिड़ो करणु खपे त अगरि उन्हनि जी दिहाड़ी नथी लॻे, महीने न मंथली न त एटलीस्ट सालाना उन्हनि जे लाइ का शइ करणु खपे। जीअं किसान कार्ड ठाहियो आहे, हुकूमत जो बहितरीन क़दम आहे त कॾहिं कंहिं किसान खे, कॾहिं कंहिं हारीअ खे पंहिंजो मुआवज़ो नथो मिले, ॿिज नथो मिले या एतिरी सेल नथी थिए, एटलीस्ट हुकूमत उन जी 50, 70 या 60% मदद त करे थी।
ईअं ई असीं हुकूमत खां बि मुतालबो कयूं था त प्लीज़ हेड़नि माण्हुनि ॾे जेके मज़दूरी कनि था, रोज़ानो जे बुनियाद ते पंहिंजी ॾिहाड़ी कमाए करे घर वञनि था, इन्हनि लाइ बि का पॉलिसी ठहणु खपे, मंथली बेसिस ते न त 6 महीननि लाइ ठहे, 6 महीननि में न त एटलीस्ट सालाना का अहिड़ी पॉलिसी ठाही वञे त जीअं हुननि खे हिकिड़ो इंतज़ारु हूंदो या हिननि खे का जेकी उमेद आहे या हिननि जा जेके कम आहिनि, कुझु घुर्जूं आहिनि, कुझु ज़रूरतूं आहिनि, उहे त हिननि जो एटलीस्ट पूरियूं थी सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इन्हनि शयुनि जे मथां गौर करण जी बि ज़रूरत आहे, ऐं इक़दामात करण जी ज़रूरत बि आहे। असांजे पाकिस्तान में अहिड़ा कानून ठहियल बि आहिनि, लेकिन उहा ई ॻाल्हि आहे असां जेका कल्ह बि डिस्कस कईसीं त कानून अक्सर औकात ठाहिया इन करे वेंदा आहिनि त ताकी तोड़ियो वञे उन्हनि खे। त हींअर जेके हिते कानून ठहियल आहिनि मज़दूरनि जे हवाले सां उन्हनि जे मथां अमल दरामद करण जो वक़्तु शुरू थियणु घुरिजे, अमल करणु घुरिजे उन जे मथां। ऐं इन तरीक़े सां असां वटि सिंध लेबर एक्ट ठहियल आहे जेको 2015 में लेबर जे लाइ राइज थियो। उन खां पोइ मिनिमम वेज एक्ट ठहियल आहे। पर ख़बर कंहिंखे आहे? ख़बर कंहिंखे आहे? कहिड़े मज़दूर खे ख़बर आहे त असां वटि सिंध लेबर एक्ट आहे, असीं उन तहत पंहिंजा हक़ वठी सघूं था? ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। इन शइ जो अवेयर करण जी ज़रूरत आहे, ऐं अवेयरनेस केरु ॾींदो? मीडिया ॾींदो, असां ॾींदासीं तव्हांखे। असां वेठा ई हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां तव्हांखे इंटरप्ट कयां पई, सॉरी, पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़रूरु करणु चाहींदमि त लेबर डे ते सिर्फ रैलियूं कढण सां कुझु न थींदो, बिल्कुलु। ऐं जेके मज़दूर तंज़ीमूं ठहियूं पयूं आहिनि उन्हनि खे बि कुझु करणु घुरिजे। सिर्फ़ एहतजाज करे, रैली करे, हिन जे हक़नि में अॼोके ॾींहुं जेको आहे आवाज़ बुलंद करे ज़रूरत न आहे, बल्कि इलाही ज़्यादा सभा मां ॿुधायां उर्दू में हिकिड़ो शेर आहे इलाही प्यारो मज़दूरनि जे ॾे जे हवाले सां, इहो ॿुधाए करे असीं नाज़रीन ब्रेक ते वेंदासीं, उन खां पोइ वरी तव्हां वटि ईंदासीं। त हाथ पांव भी बनाते हैं कि मजदूर हूं मैं, हाथ पांव भी बताते हैं कि मजदूर हूं मैं, और मेरा मलबूस भी कहता है कि मजबूर हूं मैं। सारा साल कट जाता है मेरा गुमनामी में ही, बस यकम मई को ये लगता है कि बहुत मशहूर हूं मैं। वाह। यौमे मैं है छुट्टी है मतलब मेरा फाका है, यौमे मैं है छुट्टी है मतलब मेरा फाका है, फिर भी ये दिन तो मनाऊंगा क्योंकि मजदूर हूं मैं। ये वही गाल सभा जेका कई त अज छुट्टी जो ॾींहुं आहे यकीनन, लेकिन तव्हां पंहिंजे इर्द गिर्द उन्हनि मज़दूरनि जो ख़्यालु रखो जेके अॼु बि पंहिंजी ॾियाड़ीअ जे लाइ रोडनि ते वेठा आहिनि, कोडर खणी करे, बेलचा खणी करे ऐं बाक़ी शयूं खणी करे, उन्हनि जी केयर तव्हांखे करणी आहे। नाज़रीन, इहा ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, असीं हाज़िर थींदासीं हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था दिस मॉर्निंग विद आवाज़ में। मां मुबशिर हुसैन ऐं मूंसां गॾु असांजी मेज़बान साथी सबा अबड़ो अवां जी ख़िदमत में वरी हाज़िर आहियूं। असां ब्रेक खां पहिरियां तव्हां सां ॻाल्हाए रहिया हुयासीं, छुटियुनि जे मथां असीं ॻाल्हियूं करे रहिया हुयासीं, त यकीनन तव्हांखे ख़बर पइजी वई आहे त हाणे खां पंहिंजो शेड्यूल ठाहिणु शुरू कयो ऐं बहितर अंदाज़ में पंहिंजो छुटियूं सेलिब्रेट कयो पंहिंजनि प्यारनि सां गॾु, पंहिंजे घर वारनि सां गॾु। ऐं जेके वॾियूं छुटियूं मिलनि थियूं त निकिरी वञो आउटडोर किथे घुमणु फिरणु, ताकी नवी शयुनि खे तव्हां एक्सपोज करे सघो, एक्सपोजर तव्हांखे मिली सघे। हाणे असां ब्रेक खां पोइ जेको अहम मौज़ू तव्हां वटि खणी आया आहियूं, जंहिंजे मथां असां ॻाल्हि कंदासीं, हिन ॻाल्हि ॿोल सां गॾु असां सां गॾु असांजा रिपोर्टर साथी बि हूंदा, उन्हनि जो बि असां तव्हांखे तारुफ़ कराईंदासीं। अहम मसलो उहो आहे नाज़रीन, हैदराबाद में जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जी दरगाह आहे, उनजी जेका मज़ार आहे, उते कुझु ॾींहं पहिरियां नज़राने जूं पेटियूं खोलियूं वयूं। ऐं नज़राने जूं जॾहिं पेटियूं खोलियूं वयूं त उन्हनि में पोयनि 6 महीननि जी जेका कमाई साम्हूं आई आहे उहा आहे 13,59,000 रुपया सिर्फ़। मुबशिर जी, हैरान कंदड़ ॻाल्हि आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ 13,59,000। बिल्कुलु एॾी वॾी दरगाह, सिंध जी शनाख्त, सिंध जो सूफ़ी, बल्कि आलमी सूफ़ी, जेकॾहिं असां साईं बिटशा सरकार खे चऊं त ग़लति न हूंदो, जे सॼी सिंध जिते पहुतल हूंदी आहे, रोज़मर्रा जी बुनियाद ते हज़ारे ज़ाइरीन उते ज़ियारतनि ते वेंदा आहिनि,
माण्हू पंहिंजूं मनतूं जेको आहे भिक्षा ते वञी करे घुरंदा आहिनि ऐं पोइ उते जेके नज़राने जूं पेटियूं पयूं आहिनि उते बाक़ाइदा हस्बे तौफ़ीक़ पंहिंजो हिसो मिलाईंदा आहिनि त इहो मज़ार जी रेनोवेशन जे लाइ कमु अचे, इहो ॿिए कंहिं अंदाज़ में जेको आहे कमु अची सघे। हाणे उते औकाफ़ खाते पारां जेके पेटियूं खोली वयूं आहिनि नाज़रीन, त 6 महीने जी कमाई जेका आहे उहा सिर्फ़ु 13,59,000 रुपया निकिती आहे। त असां सोचियोसीं त इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि तव्हां सां डिस्कस बि कयूं, तव्हांखे ॿुधायूं बि, इन खां पहिरियां ॿुधायूं त पोएं सालनि में जेका 6 महीननि जी घटि में घटि कमाई निकिती हुई उहा हुई 36 खां 40 लख रुपया अमाउंट हुई, जेका पोएं साल 6 महीने जी इहा इनकम जेका आहे उहा रिपोर्ट थी। अच्छा, पहिरियां वारी इहा रिपोर्ट थियल आहे, जी असां वटि इहा बि रिपोर्ट आहे। अच्छा, इन खां अलावा असां वटि जेकी सरकार लतीफ़ जी नगरी जी असीं त ॻाल्हि करे रहिया आहियूं, हिन वक़्तु मेन इशू इहो आहे, पर इन खां अलावा जेके दरगाहूं असां वटि पीरी फ़कीरी वारी असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे, सिंध धरती, असीं अगरि कलंदर लाल शहबाज दरगाह जी ॻाल्हि कयूं त तव्हां करोड़े रुपया पेटनि मां सोन बि निकिरंदा आहिनि ऐं उहे मिलंदा आहिनि। पर हीअ हैरान कंदड़ ॻाल्हि आहे, हैरान कंदड़ इंकशाफ आहे त आफ्ताब कामरान थेन जी निगरानी में नज़राने जूं पेटियूं जेके खोलियूं वयूं आहिनि मुबैना तौर लखें रुपया खुर्द-बुर्द कया विया। बिल्कुलु खुर्द-बुर्द कया विया आहिनि। नाज़रीन, इन मौज़ू ते असां मज़ीद अहवाल ॼाणींदासीं पंहिंजे आवाज़ न्यूज़ जे साथी, असांजे रिपोर्टर जेके असांजा दोस्त आहिनि मुस्तकीम समो साहब, जेके असांखे ॿुधाईंदा इन जा तमामु अहवाल। ऐं हींअर उहे भिक्षा में मौजूदु आहिनि, असांखे लाइव कवरेज ॾेई रहिया आहिनि। मुस्तकीम साहब इलाही सुठे अंदाज़ में रिपोर्टिंग कंदा आहिनि, त असीं मज़ीद अहवाल मुस्तकीम साहब खां ॼाणूं था। मुस्तकीम साहब, अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे ठीकु हूंदो सर। वालेकुम सलाम मुबशर साहब, महिरबानी तव्हांजी, महिरबानी साईं। ॿियो हाल वाल 6 महीने जी जेका इनकम निकिती आहे उहा रिपोर्ट 13,59,000 थी आहे। एॾी लखें रुपए जी खुर्द बुर्द जो छा अहवाल आहिनि मज़ीद? सर, असल में जेको जेके रिपोर्टूं असांखे मिलियूं आहिनि, जेको 2 ॾींहं पहिरियां भिक्षा शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी दरगाह ते जेके नज़राने जूं पेटियूं आहिनि उहे जेको खोलियो वयूं, उनखे जेको हैदराबाद जी टीम हुई, चीफ मिनिस्टर औकाफ जी टीम आई, उन जी निगरानी में हिते भिक्षा में जेको नओं आयल आहे मैनेजर डॉक्टर कामरान थे, आफ्ताब कामरान थे, उन निगरानी में पेटियूं खोली वयूं, जेको सुबुह तक़रीबन सुबुह जो सवेल 11 बजे खां हिन पेटियुनि खे खोलियो वियो ऐं शाम जो तक़रीबन 7-8 थी विया। इन विच में जेको आम माण्हू बि वेंदा आहिनि, दरगाह जा मुलाज़िम ख़ादिमन, उहे बि इन गर्भ में शामिल हूंदा, मैनेजर बि हूंदो आहे, ऐं जेका हैदराबाद जी जेका चीफ एडमिनिस्टर औकाफ जी जेका टीम हूंदी आहे, ख़ुसूसी ईंदी आहे ख़ासि, उहा बि हिन में शामिल हुई। ऐं तक़रीबन जेका गर्भ थी सुबुह खां शाम ताईं उहा तक़रीबन 13 लख ऐं 59,000 रुपया जेको रिकॉर्ड में उन्हनि ॾेखारी त भाई जेको गुज़िरियल 6 महीने जी जेका हिन में नज़रानो जेको वेतन जो पियो आहे ऐं जेके ज़ाइरीन आया आहिनि उन में जेको ईद उल फितर हुई ऐं जेको उन खां पोइ जुमा हुआ, चोॾहीं हुई, उन टोटल माना जेका उन नज़राने हुयो जेको जमा थियो उहो तक़रीबन 13,59,000 रुपया उहे रिकॉर्ड में ॾेखारिया विया। हुन खां पोइ कुझु ज़रियनि खां जेको इहे इल्ज़ाम लॻाए जेको इतलाक मिलिया त जेके अॻियां पहिरियां गुज़िरियल 6 महीना हुआ उन में तक़रीबन 30 खां 36 या 40 लख जेको नज़रानो निकितो हो वेतन मां, ऐं उन में भेटाई जो मेलो शामिल हो। हिन में तव्हांखे इहो ॿुधायां त भेटाई मेलो शामिल कोन हो, बाक़ी ईद हुई ऐं ॿिया ॾींहं हुआ। हाणे हिन में असल माना ज़िम्मेवारी जेको मौजूदा जेको मैनेजर आहे उन जी निगरानी मां हुअणु खपे ऐं उन जी निगरानी पेटियूं खोलियूं त उन जी ज़िम्मेवारी आहे त उनखे जांच पड़ताल करे ऐं हुन पोइ जेका टीम आई आहे उन टीम खां बि कुझु थियणु खपे त माना एॾी शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सिंध जो वॾे में वॾी दरगाह आहे। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई शाह कलंदर लाल शहबाज खां पोइ वधि खां वधि ज़ाइरीन शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी दरगाह ते अचनि था, हाज़िरी भरीनि था, पंहिंजो मासूम बि ॾियनि था, पंहिंजो नज़रानो बि पेश कनि था, मुख़्तलिफ़ टाइमनि सां माना एटमनि में जंहिंमें पेश रक़म बि ॾियनि था, सोन बि ॾियनि था, चांदी बि ॾियनि था ऐं जेको ॿिए क़िस्म जेको नज़रानो ॾियनि था मुख़्तलिफ़ टाइमनि ते, त हुनजी जांच थियणु खपे त माना एतिरो घटि नज़रानो जो पवण जो सबबु छा आहे।
मुस्तकीम साहब, छा का टीम जोड़ी वई आहे? छा इन हवाले सां का जांच कई पई वञे या वरी जेके आफ्ताब कामरान थईम साहब आहिनि जंहिंजी निगरानी में इहे पेटियूं खोलियूं वयूं आहिनि, छा उन्हनि खे इन टीम में शामिल कयो वेंदो? जांच कई वेंदी शफ़ाफ़ नमूने सां? छा सम्झो पिया? जी मुस्तकीम साहब, आई थिंक असां राब्तो कटिजी वियो आहे। नेटवर्क जे कनेक्शन जो को प्रॉब्लम असांखे महसूस थी रहियो आहे, जो मुस्तकीम समो साहब हींअर भिटाई सरकार जी दरगाह ते ई मौजूद थी करे असांखे लाइव ॿुधाए रहिया हुया तमाम सिचुएशन। मुस्तकीम साहब, अवांखे आवाज़ अचे पई? अच्छा, केॾी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे। जेसिताईं कनेक्ट थिए असां सां मुस्तकीम साहब हिकु ॿीहर, तेसिताईं असीं पाण में थोरी डिस्कस करे वठूं था मुबशिर त इहा केॾी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त 6 महीननि पहिरियां अगरि जेकी कमाई जेके ॾिठी वञे त पेतियुनि मां नज़रानो जेको कढियो वियो, जेके पांधीअड़ा अचनि पिया, जेके नज़राना ॾियनि पिया, 40 लखनि जे क़रीब उहा रक़म हुई। उहा रक़म हुई, बिल्कुलु ईअं ई आहे। मसूली तौर ते मां सम्झां थो इन्हनि पेटियुनि मां करोड़े रुपया निकिरंदा आहिनि, इनमें को शक न आहे। सॼी सिंध जेका आहे उहा सूफ़ियुनि जी मञण वारी आहे। सॼी सिंध जा माण्हू इन्हनि दरगाहनि ते वञी करे पंहिंजूं मन्नतूं घुरी करे हिसो मिलाईंदा आहिनि ऐं बाक़ाइदा उते शेयर कंदा आहिनि। त तव्हां बि सभा मज़ारनि वग़ैरह ते वेंदा आहियो, त तव्हां सां को अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे? मुबशिर, छा चइजे त अनफॉर्चुनेटली मूंसां बि इहो वाक़ियो थी चुको आहे ऐं तमामु अफ़सोस सां चवणो पवे थो त अगरि को न ॾियणु चाहे त हुन ते ज़ोर ज़बरदस्ती न हूंदी, पर हाणे ॾिठो इहो वियो आहे, शायदि इहो ठाहियो वियो आहे, हिकिड़ो सिनेरियो क्रिएट कयो वियो आहे त जेको बि दरगाह ते ईंदो, जेको सुकून लाइ अचे थो, जेको कुझु ॾिसण लाइ अचे थो, कुझु सिखण लाइ अचे थो, या वरी कुझु ॿुधण लाइ, जीअं वाई काफ़ी थी वई या को कंहिंजो कलाम आहे, का शाइरी आहे, असीं ॿुधण लाइ अचूं था, पर उन अफ़रा तफ़री में, घुरण वठण ॾियण जी अफ़रा तफ़री में इंसान उन्हनि शयुनि खां गाफ़िल रहे थो जेके सिखण जूं शयूं आहिनि। त मूंसां बि अहिड़ो इंसिडेंट थियो। सचल सरमस्त जी दरगाह ते मां वयमि ऐं थोरो ई टाइम थियो आहे, सो उन दरगाह ते सिर्फ़ मतिलबु ईअं ई असां वटि सिस्टम जीअं हलनि पिया त फिरंदा अचो, घुमंदा अचो ऐं पैसा ॾींदा वञो, डायरेक्ट चयो थो वञे। त मां इलाही उते डिसाइड थी वियमि त छो घुरियो थो वञे, अगरि ॾिए थो इंसान त पंहिंजी मर्ज़ी सां ॾिए। पहिरीं ॻाल्हि त इहा, ॿियो इहो जो दुआ त घुरनि ॾियो, एटलीस्ट कुल त पढ़णु ॾियो, एटलीस्ट कुझु ॾिसण त ॾियो, त जंहिंजे लाइ असीं आया आहियूं, न बसि फिरंदा अचो ऐं पैसा ॾींदा वञो। मां पोइ हुननि खां सवाल कयो ऐं सवाल करणु लाज़मी आहे। अगरि तव्हांखे लॻे थो त किथे को ग़लति थो करे, तव्हां सवाल कयो। मूं पुछो त आख़िर पैसा छो ॾियूं, तव्हांजी बास पूरी थींदी। फॉर एग्जाम्पल, अगरि मां बास न खणी आई हुजां ऐं अगरि मां सिर्फ़ु ॾिसण आई हुजां, कुल पढ़ण आई हुजां या मां हिननि जो कलाम ॿुधण आई हुजां, त पोइ चईंदा ॾियणो त आहे। मां चयमि तव्हां इहो बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे ऐं तव्हां माण्हुनि खां ज़ोरी ज़बरदस्ती वठो था। चलो ठीकु आहे, वठी बि छॾियो, पर इहे पैसा विया केॾा? तव्हां ॾिसो न, उहा असांजे साम्हूं खोड़ बुर्द नज़र अची रही आहे। ऐं वाकई में असां नाज़रीन जॾहिं मज़ारनि ते वेंदा आहियूं त उते असांखे हिकिड़े क़िस्म जी इहा माफ़िया नज़र ईंदी आहे जेका इन कारोबार सां मुंसलिक आहे। ख़ासि कर जॾहिं असां सेवण हलिया वञूं लाल शहबाज़ कलंदर ते, त बाक़ाइदा उते सभा रेट्स लॻाया विया आहिनि। उते चयो वेंदो आहे त तव्हां जेकॾहिं पैसा ॾींदो त तव्हांखे शहबाज़ कलंदर साहिब जी जेका मज़ार आहे उन ॾियारियुनि जे अंदरि तव्हांखे वञणु ॾींदासीं। ऐं यानी कि ईअं आम माण्हू जेकॾहिं पैसा नथो खणी वञे त बसि हो सिर्फ़ु ॾियारियूं ई चुमी सघे थो, ॾियारियुनि खे जेको आहे उते बीहण बि नथा ॾियनि बाक़ाइदा। यानी कि इहो हिकिड़ो सॼो माफ़िया सिस्टम कमु करे। हिक ॿिए खे इशारेबाज़ी कई थी वञे त हिन वटि पैसा न आहिनि, हिन पैसा पेटी में न विधा आहिनि ऐं हिनखे थोरो साइड करे छॾियो। छो? ईअं आहे, बिल्कुलु छा दरगाहूं, छा सूफ़ी असांजा, छा असांजा शाइर ईअं चई रहिया आहिनि? कॾहिं बि न। ॾिसो, सूफ़ियनि जो जेको पैगाम आहे उहो त आहे मोहबत जो, प्यार जो, अमन जो। उन्हनि असांखे दर्स ॾिनो आहे ऐं उन्हनि बुनियादी तौर ते पंहिंजे पैगाम में असांखे अलाह साईं जी ज़ात सां गॾु कनेक्ट थियण जो हिकिड़ो ज़रियो ॿुधायो आहे। ऐं उहो ज़रियो इहो आहे त मख़लूक़ ख़ुदा जी जेका आहे उहा ख़िदमत करणी आहे। जेका अलाह साईं जी जेका मख़लूक़ आहे उनजी जेतिरी ख़िदमत कंदासीं असां ओतिरो अलाह साईं जे मज़ीद वेझो थींदासीं। त असांखे मज़ारनि में
मखलूक ख़ुदा जी ख़िदमत काथां बि नज़र नथी अचे। हे जेके उते मतवाला वेठा हूंदा आहिनि, जेके इंतज़ामिया वारा वेठा हूंदा आहिनि, इन्हनि माफ़ियाज़ जो जेको आहे इन्हनि जे मथां कार्रवाई थियणु ज़्यादा ज़रूरी आहे। औकाफ़ खाते खे इन शइ में अखियूं खोलणु घुरिजनि। औकाफ़ खाते जा जेके बि असांजा साथी ज़िम्मेदार इन इदारे खे ॾिसी रहिया आहिनि, उन जो जेके मिनिस्टर वग़ैरह आहिनि, उन्हनि खे इन जे मथां SOPs ठाहिणु घुरिजनि। बाक़ाइदा हिकिड़ी का अहिड़ी कमेटी हुजे जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां इहे नज़राना खोलराए करे उतां जेका बि पैसा आमदनी अचे थी पई उनखे कंहिं तरीक़े सां किथे हिलाल तरीक़े सां यूटिलाइज़ करिणो आहे, उन दरगाह जे मथां स्ट्रक्चर जे मथां इस्तेमालु करिणो आहे, उन तरीक़े जो बाक़ाइदा हिकिड़ो SOPs हुजे। ऐं इन सॼे मामले में पिसजे केरु थो? हिकिड़ो आम माण्हू, हिकिड़ो सबाझड़ो सादो माण्हू, जेको सम्झे इहो थो त अगरि मूं वटि पैसा हूंदा त मां दरगाह ते वञी सघां थो, कंहिं पीर फ़क़ीर ते वञी सघां थो या उते वञी दुआ घुरी सघां थो। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। असां सां बि हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश आयो। असां पंजाब वियासीं, लाहौर, उते बि खोड़ सारियूं दरगाहूं मौजूदु आहिनि। मां वियुमि दाता दरबार। अच्छा, उते इहो ई थियो। असांजे कुझु दोस्तनि चयो त मुबशिर भाई तव्हांखे अंदरि था मोकिलियूं ॾियारीअनि जे। असां उते हिकिड़े मतवाले सां ॻाल्हायोसीं, हिते कराची मां आया आहिनि स्पेशल, त हिननि खे अंदरि अच्छा उन्हनि मूंखे अंदरि वठी आया ॾियारीअनि में। त दाता दरबार ते हिकिड़ी वॾी तख़्ती लॻियल आहे हज़रत दाता अली हजवेरी जे नाले जी। उन तख़्तीअ जे पोयां माना बाक़ाइदा माण्हू बीही थो सघे ऐं उहो नज़र न ईंदो, एॾी वॾी उहा तख़्ती हुनजे नाले जी लॻियल आहे। त मूंखे मतवालो हथु पकड़े करे हुनजे पोयां वठी वियो ऐं मूंखे चई त पैसा कढ। ऐं मूंखे इहे अहिड़ी वाई त मां कराची में आहीं, को गन पॉइंट ते मूंखे चए थो त पिस्टल जेको आहे ॾेखारे करे मोबाइल कढी पैसा कढ। त मां हुनखे चयो पैसा त मूं वटि न आहिनि। हुन एॾो ख़राबु मुंहुं कयो सभा ऐं मूंखे ईअं धतकारे चई हल ॿाहिरि निकिर। ऐं ॿाहिरि वञी करे हुन ॿिए मतवाले खे चई त अहिड़ो माण्हू दुबारा न मोकिलजांइ। ॾिसो इहो कमाई जो ज़रियो आहे। वाह मुबशिर, मुंहिंजे वाक़े खां त तव्हांजो वाक़ियो वधीक इंट्रस्टिंग आहे। अहिड़ा वाक़िया न सिर्फ़ सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान जी बाज़ार में थी रहिया आहिनि इन हवाले सां। बिल्कुलु। हाणे असीं वठंदासीं ब्रेक खां पोइ वरी असां तव्हांखे जॉइन कयूं था मॉर्निंग विद आवाज़ में। बिल्कुलु। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। सबा ब्रो ऐं मुबशिर हुसैन तव्हांजे अॻियां हिकु वीर हाज़िर आहिनि ऐं खोड़ सारा टॉपिक डिस्कस कयूं पिया, जीअं हमेशह कंदा आहियूं। ऐं हिन वक़्तु असीं हिकिड़ो ॿियो मेगा स्कैंडल डिस्कस करण वारा आहियूं मुबशिर। तालीमी बोर्ड में यानी कि असांजे एजुकेशन सिस्टम में हूअं बि हमेशह ॾिसूं था त कॾहिं असीं पेपर्स में पोयां पिया वञूं, कॾहिं असीं तालीम में त आहियूं ई असीं पोयां। इन में का बि ॻाल्हि लिकियल ऐं ढकियल नाहे। पर जेके बोर्ड आहिनि, जेके मेगा बोर्ड कमु कनि थियूं, उन में बि मेगा करप्शन्स थियनि पियूं। तालीम में करप्शन जो हिकिड़ो जेको रुझान वधी वियो आहे, ख़तमु थियण जे बजाए, घटि थियण जे बजाए वधंदो पियो वञे। बिल्कुलु ईअं ई आहे, इलाही ज़्यादा। ऐं लास्ट टाइम बि सभा यकीनन असां नाज़रीन ताईं पहुचाईसीं, इहे सभु मसइला बि डिस्कस कयासीं। जॾहिं पेपर्स हलनि पिया, एग्ज़ाम्स वग़ैरह जा सेंटर जॾहिं ठहनि पिया, उन दौरान बि असांखे असांजे रिपोर्टरनि ॿुधायो त जेके बोर्ड लॻनि था पिया, बाक़ाइदा उनजी क़ीमत लॻाई थी वञे ऐं बाक़ाइदा उन जा पैसा वरिता था वञनि त बाबा तव्हांजे स्कूल में सेंटर लॻंदो, तव्हां एतिरा पैसा ॾियो, तव्हांजे कॉलेज में सेंटर लॻाइण जा एतिरा पैसा हूंदा। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो स्कैंडल सिंध में थरथली मचाए छॾी आहे, तहलको मचाए छॾियो आहे। उहो इहो आहे त मीरपुर ख़ासि बोर्ड जो जेको चेयरमैन आहे अनवर अलीम ख़ानज़ादा, उनखे कुझु ॾींहं पहिरियां एंटी करप्शन टीम पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं जॾहिं गिरफ़्तार कयो वियो आहे त उन पंहिंजी जेको आहे तहक़ीक़ात जे दौरान पुलिस जॾहिं उन सां पुछा कई त उन पुछा गुछा जे दौरान उन इलाही सारे बोर्डनि जा इंकशाफ कया। बिल्कुलु जी बिल्कुलु छिड़काईंदड़ इंकशाफ। ऐं उन्हनि ॿुधायो त मीरपुर ख़ासि में 90,000 शागिर्दनि जी जेके डिग्रियूं आहिनि, जेके उन्हनि जा सर्टिफिकेट आहिनि,
उन्हनि जा नतीजा 4 दफ़ा तब्दील कया विया। ॾिसो ऐं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसनि जे चक्कर में, सिर्फ़ पैसनि जे चक्कर में। यानी तव्हां ॾिसो सर्टिफिकेट ठाहिणु, मार्कशीट ठाहिणु, डिग्री ठाहिणु केतिरी आसान थी वई आहे। तव्हां पहिरियां पैसा ॾियो, तव्हांखे नथी वणे तव्हां वरी मटायो, वरी तव्हां कुझु पैसा ॾियो, वरी तव्हांखे नथी वणे, वरी 3 दफ़ा मटायो, वरी तव्हां 4थो दफ़ा मटायो। 4 दफ़ा ॿारनि जा नतीजा मटाया विया ऐं बाक़ाइदा इहे एतिरा करोड़ रुपयनि जा पैसा कमाए करे आला अख़्तियारनि खे बि ॾिना विया, पाण बि खाधा विया ऐं बिल आख़िर उन में हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो पकड़जी चुको आहे, मीरपुर ख़ासि बोर्ड जो चेयरमैन अनवर अलीम ख़ानज़ादा। ऐं उन वधीक ॿियनि बोर्डनि जे हवाले सां बि इंकशाफ कया आहिनि, इहे बि असां तव्हां सां डिस्कस कंदासीं। सभा बिल्कुलु कंदासीं। मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड मेगा करप्शन स्कैंडल सॼे सूबे में पकड़जी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ तालीमी बोर्ड जी इंतिज़ामिया पारां 25 करोड़ रुपया रिश्वत आला अमलदारनि खे ॾियण जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन, इन हवाले सां असांखे ज्वाइन कयो आहे उमर दाऊद पोटो, जेके असांजा बहितरीन रिपोर्टर आहिनि, मीरपुर ख़ासि जा बहितरीन रिपोर्टिंग कंदा, उन्हनि सां हाल अहवाल कंदासीं, इन बारे में वधीक असीं डिस्कस कंदासीं। उमर दाऊद पोटो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड में छिरकाईंदड़ अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि, छा चवंदा? हाँ, मीरपुर ख़ासि जेको बोर्ड आहे उन में मेगा जेके करप्शन जेको स्कैंडल जी जांच आहे जी, उन दौरान जेको मुख्य जवाबदार जेको अॻूणो कंट्रोलर अनवर अलीम जेको ख़ानज़ादा आहे, उहो जेको एंटी करप्शन जेकी पुलिस आहे उन खे जेको गिरफ़्तार करे उन जो जेको रिमांड वरितो वञे पियो। ऐं इन जेको करप्शन जेको बोर्ड जी करप्शन में जेको इहो मुलविस जवाबदार जेको आहे इन्ही खे जेको सूबाई वज़ीर इस्माइल राव साहब बि जेको आहे हिननि खे टर्म फ्राम सर्विस कयो वियो आहे। ऐं हिन जेको आहे पंहिंजी जेको हिन करप्शन पुलिस खे जेको आहे एंटी करप्शन पुलिस खे जेको बयानु ॾिनो आहे उन में जेको आहे जेको संसदी जेको ख़ैर जेके इंकशाफ जेके आहिनि उहे वॾा कया आहिनि। उन जो चवणु आहे त पूरे सिंध जेको सिंध सूबो आहे इन में जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे उन्हनि जा जेके अमलदार आहिनि, आला अमलदार आहिनि, ऐं उन्हनि जेको आहे हिकिड़े जेको बोर्ड में 90,000 जेके आहिनि शागिर्द जिन जा जेके जेको मार्क्स जेको आहिनि सर्टिफिकेट उन्हनि फेरा फेरी कई वई आहे, लेकिन हिकिड़ो दफ़ो न 4 दफ़ा हिननि इहो इंकशाफ कयो आहे त जेको सिंध जा जेके जेतिरा बि मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन में जेको आहे जेको आला अमलदार जेके आहिनि बोर्ड्स जेकी इंतिज़ामिया आहे उहा जेकी मुलविस आहे उहो मुख़्तलिफ़ जेके मार्कशीटुनि ज़रिए ऐं जेके नतीजा जेको रतो बदल कंदे ऐं उन्हनि में उन्हनि जी जेकी करप्शन जेकी आहे त कंहिंखां जेको आहे 7 करोड़ वरिता विया आहिनि ऐं कंहिंखां जेको आहे जी नाज़रीन, असांजो राब्तो ॿीहर डिस्कनेक्ट थी वियो आहे। असांजे रिपोर्टर सां उमर दाऊद पोटो साहब जन असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे ऐं कनेक्ट करण जी ॿीहर कोशिशि कंदासीं। मुबशिर, छा सम्झो पिया पहिरियां ई तालीमी निज़ाम ॾाढी ख़राब आहे? बिल्कुलु सभा सूरत ॾाढी ख़राब आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त अनवर अलीम ख़ानज़ादा पंहिंजी गिरफ़्तारीअ में पुछा गुछा जे दौरान वधीक ॿुधायो त हैदराबाद बोर्ड जो जेको इज़ाफ़ी चार्ज जो अॻूणे चेयरमैन ज़ाहिद अली चन्नड़ वठो, जेको हींअर सखर बोर्ड जो चेयरमैन आहे, उन ज़ाहिद अली चन्नड़ साहब ऐं उन्हनि जे हैदराबाद बोर्ड जे कंट्रोलर प्रोफेसर शकील अहमद मुबैना तौर हैदराबाद बोर्ड मां 4 करोड़ रुपया कमाए करे करप्शन करे आला अख़्तियारनि ताईं पहुचाया। ऐं उन खां पोइ अनवर अलीम ख़ानज़ादा पंहिंजे बयान में इहो बि चयो पुछा गुछा जे दौरान त जेको सखर बोर्ड आहे उहो बि इन सॼे करप्शन में इन्वॉल्व आहे ऐं उते बि 4 करोड़ रुपया साॻी रीत कमाए करे आला अख़्तियारनि ताईं पहुचाया विया आहिनि। असां सां गॾु उमर दाऊद पोटो साहब मौजूदु आहिनि लाइन ते। उमर दाऊद पोटो साहब, ॿुधाइजो पोइ जॾहिं एंटी करप्शन टीम हिननि खे पकड़ो आहे उन खां पोइ वधीक हिन जे मथां छा कार्रवाई थी आहे, इहे जेके इंकशाफ कया विया आहिनि हिननि जे मथां छा सिलसिलो हली रहियो आहे? हिन जेके इंकशाफ कया आहिनि त एंटी करप्शन जेकी अमलदारनि जेको आहे जेको हिन खां बयान जेके वरिता विया उन्हनि जेको आहे जेके बोर्ड जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे जेको आहे नोटिस जारी कया विया आहिनि ऐं उन्हनि खे तलब कयो वियो आहे इन जेके करप्शन में जेके मुलविस आहिनि हिन जेके इंकशाफ कया हुआ त जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन्हनि जा जेके अमलदार आहिनि जेके नतीजा जेके रदो बदल करे ऐं उन्हनि जेको करप्शन एविज़ जेके आहिनि जेके पैसा ॾिना हुया उन में हिननि जेके आहिनि 25 करोड़ रुपया 25 करोड़ रुपया जेकी रिश्वत है वो जो अख़्तियारनि वटि जेकी अख़्तियारनि ताईं वो उन्हनि पहुचाई आहे। इन हवाले सां जेको आहे
हिन जेको इंकिशाफ कयो आहे त जेके बोर्ड्स रदो बदल जेके मार्कूं उहो जेके रदो बदल कंदा हुआ ऐं उन्हनि वटां जेके रिश्वत वारा जेके पैसा हुया उहे वठी आला अख़्तियारनि ताईं जेके पहुचाईंदा, उन हवाले सां जेकी एंटी करप्शन जेकी आहे उन्हनि जेको आहे जेके बोर्ड्स जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स जेके हिननि नाला खया आहिनि उनजे अमलदारनि खे जेको नोटिस जारी करे ऐं उन्हनि खां जेको तलब कयो वियो आहे। अच्छा, तलब बि कयो वियो आहे, उन्हनि खां जवाब बि तलब कयो वियो आहे। छा सम्झो पिया त एंटी करप्शन अमलदारनि इल्ज़ाम हेठायल यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सेक्रेटरी, डिप्टी सेक्रेटरी, मुख़्तलिफ़ बोर्ड्स जे चेयरमैन, कंट्रोलर्स खां ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खां जवाब तलब कयो आहे। इहे जांचूं, इहे टीम्स, इहे बार बार थी रहियूं आहिनि, पर मेन जड़ खे असीं सही न करे सघिया आहियूं। शायदि इन जे करे असांजो एजुकेशन सिस्टम सही न आहे थियो। छा सम्झो पिया त आला अख़्तियारियूं इन जो हिन वक़्तु स्ट्रिक्टली नोटिस वठंदियूं? ज़ाहिर आहे त हिकिड़ी जेकी एंटी करप्शन आहे ऐं उन जेको अमलदार खे गिरफ़्तार कयो आहे, ज़ाहिर उहो जिन ते बि इल्ज़ाम वग़ैरह जेको लॻाए पियो त जेको हिकिड़ो इदारो आहे इन्वेस्टिगेशन जेको करे पियो त उन जो त कमु आहे त जेके माण्हुनि जा ही नालो खणे पियो जेको हिन में मुलविस आहे, ज़ाहिर उन्हनि खे जेको नोटिस ज़रिए घुराए ऐं अॻिते जो आला अख़्तियारनि ताईं त पहुचाईंदो। अॻिते जेकी आला अख़्तियार आहिनि जेके हुन में मुलविस हूंदा त असां सम्झूं था पिया त उन्हनि खे नोटिस वठणु खपे। जेकॾहिं नोटिस नथो वरितो वञे त ज़ाहिर आहे त पोइ हिननि खे हिन करप्शन में जेको आहे मुलविस सम्झो वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे। नाज़रीन, तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त हुननि वधीक इंकशाफ कयो आहे त कराची मैट्रिक बोर्ड जो जेको चेयरमैन गुलाम हुसैन सोहो आहे ऐं इंटर बोर्ड कराची जो चेयरमैन फ़कीर मोहम्मद लाखो, डिप्टी सेक्रेटरी इमरान चिश्ती ऐं अॻूणे कंट्रोल बि मुबैना तौर कराची बोर्ड मां 7 करोड़ रुपयनि जा नतीजा जेके आहिनि उहे रद्दो बदल कया आहिनि। यानी कि उन्हनि जेके मैट्रिक ऐं इंटर जी मार्कशीट जा जेके रिज़ल्ट्स ठाहिया आहिनि, जेके पेपरनि जा रिज़ल्ट आहिनि, 7 करोड़ रुपयनि जी करप्शन करे, 7 करोड़ रुपया कमाए करे जेके असल नंबर्स हुया उन्हनि में हेर फेर करे इहे नतीजा तब्दील कया विया आहिनि। ऐं हिकिड़ो मां बि हिते ॿुधाईंदी हलंदमि तव्हांखे त तालीमी बोर्ड नवाबशाह में ए जेको ग्रेड हूंदो आहे, ए मार्किंग ज़रिए 90,000 शागिर्दनि जा नतीजा चेंज कया विया आहिनि। उहे बि 3 खां 4 भेरा सोचो केतिरी कमाई कई वई। बिल्कुलु इहो ई आहे। वरी उन खां वधीक हींअर जेको अनवर अलीम ख़ानज़ादा जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे, उन इहो बि पंहिंजे बयान में चयो त जेको डिप्टी सेक्रेटरी इमरान चिश्ती आहे उनखे बि इन्हीअ करे ई लॻायो वियो, तइनात इन करे कयो वियो त हू इन पैसनि जी खुर्द बुर्द करे, करप्शन करे इहे पैसा कमाए सघे। ऐं तक़रीबन असांखे नाज़रीन सिंध जे हर डिवीज़न में इहा सूरत हाल मिले थी पई। कराची डिवीज़न जे अंदरि, मीरपुर ख़ासि डिवीज़न जे अंदरि, हैदराबाद डिवीज़न जे अंदरि, नवाबशाह डिवीज़न जे अंदरि, वरी अलीम ख़ानज़ादा लाड़काणे बोर्ड जे हवाले सां बि इंकशाफ कयो आहे त जेको चेयरमैन ख़ालिद हुसैन आहे उन सां गॾु कंट्रोलर अहमद ख़ान चुट्टो ऐं सेक्रेटरी अशफाक अली शाह जेके लाड़काणे जा आहिनि, उन्हनि 5 करोड़ रुपयनि जे एवज़ में उतां जा नतीजा तब्दील कया आहिनि। केतिरी सचाई आहे जी? पैसे जेके आहिनि उहे अॻिते वधाया आहिनि। त असांखे उमर दाऊद पोटो साहिब इहो ॿुधाइजो इन सां गॾोगॾु हींअर इन सॼे केस जी छा सूरत हाल आहे जेका उन्हनि खां पुछा गुछा वधीक हले थी पई, त हींअर अनवर अलीम ख़ानज़ादा जी पंहिंजी सिचुएशन छा आहे केस जी? अनवर अली ख़ानज़ादा हींअर जेको आहे एंटी करप्शन जेकी आहे पुलिस वटि जेको आहे 5 ॾींहंनि जे रिमांड ते बि आहे ऐं उन्हनि जो जेको एंटी करप्शन जो चवणु आहे त जेके हिन इंकिशाफ कया आहिनि ऐं उन में जेके बि अहिड़ी जेको उन खां पोइ जेको आहे एंटी करप्शन अमलदारनि जेकी पंहिंजी जांच आहे उनजो जेको दाइरो जेको वसी करे छॾियो आहे त जीअं जेको हिन माण्हू में जेको अञा बि अॻिते जेके इंकिशाफ जेके जांच दौरान जेके थींदा त उन्हनि अमलदारनि खे बि जेको आहे नोटिस ॾींदा या नोटिस खां पोइ जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तारी कोई अमल में अचे थी त उहा थी सघे थी पई। लेकिन हिन जांच दौरान त फ़िलहाल जेके हिन जेको प्रोसेस आहे उन में नोटिस जो प्रोसेस आहे त जीअं पहिरीं जेके इंकिशाफ थिया आहिनि उन्हनि खे नोटिस ज़रिए घुरायो वञे पियो त भई तव्हां जेके आहिनि ही जेको अमलदार जेको जवाबदार आहे असां वटि जेको गिरफ़्तार आहे उहो इल्ज़ाम हणे पियो त तव्हां जेकी हेतिरी करप्शन कई आहे, हेतिरी रदो बदल कई आहे, इन हवाले सां जेकी एंटी करप्शन आहे उहो जेकी आहे जेको मुख्य जवाबदार आहे उन खां अञा जांच पड़ताल जारी रखी है। ठीक है। उमर दाऊद पोटो साहब इहो ॿुधाइजो हे सभई बोर्ड इन करप्शन जे अंदरि इन्वॉल्व आहिनि, इन जी छा रीज़न थी सघे? तव्हांजी रिसर्च जे मुताबिक़, तव्हांजी रिपोर्टिंग जे मुताबिक़ छा वजह आहे त हे तमामु डिवीज़न जा बोर्ड जेको आहे करोड़े रुपयनि जी करप्शन में इन्वॉल्व आहिनि?
ज़ाहिर हुन पाण इंकिशाफ कयो आहे त ही जेकी करप्शन जो असल जेको कारण आहे, हिन जेको इंकिशाफ कयो आहे मुबीना तौर ते त भई जेके असां पैसा हितां वठी जो है न आला अख्तियारनि ताईं पुॼाइनि था पिया, जंहिंजे रदो बदल में हिननि खे उहो जेके वधीक जेके आहिनि उहो जेको बोर्ड्स जूं चार्जूं ॾिनियूं वञनि पियो, जीअं हिनखे मीरको ख़ासि बोर्ड जी बि चार्ज ॾिनी वई त हुनखे हैदराबाद जी चार्ज ॾिनी वई पई, त ज़ाहिर आहे इहो सॼो सिलसिलो करप्शन जो हुयो, जेको हिननि जेको 25 करोड़ रुपया जेके आहिनि रिश्वत एवज़ आला अख्तियार ताईं पहुचायो, त ज़ाहिर आहे त हिननि खे मखण वारी सीट ते त विहारींदा न। बिल्कुलु इहो सॼो सिलसिलो जेको आहे बोर्ड जो जेको कयो वञे थो पियो, ऐं जेके रिश्वत एवज़ जेके आहिनि इहे पंहिंजूं सीटूं माणनि था पिया, ऐं पोइ आला अख्तियारी जेके आहिनि हुनखे हटाइनि कोन था पिया, ज़ाहिर आहे पोइ इहो करप्शन जो जेको सिलसिलो आहे इहो बंदि नथो थी सघे। उमरदास भुट्टो साहब 5 करोड़ रुपया नक़द आला अख्तियारनि ताईं पहुचाया विया आहिनि, सो बि नक़द। हाणे तव्हांखे छा इन जी टोटल फिगर ख़बर पइजी सघी आहे, जेके ॿिया अमलदार आहिनि जेके सॼी करप्शन में मुलविस आहिनि, टोटल फिगर आख़िर केतिरी थी सघे थी, केसि ताईं इहा रक़म पहुची सघे थी, त 5 करोड़ खां वधीक अञा केतिरी रक़म जेकी आहे उहा करप्ट कई वई आहे, करप्शन कई वई आहे? ज़ाहिर हिननि त इंकिशाफ 25 करोड़नि जो कयो आहे न, हिन 25 करोड़नि जो इंकिशाफ कयो आहे त इहा जेकी रक़म आहे मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन्हनि जा उन जेके मार्कूं ऐं जेके उनखे रदो बदल करे ऐं उन्हनि जो जेको करप्शन करे 25 करोड़ रुपयनि जो माना हिन इंकिशाफ कयो 25 करोड़ जेको असां आला अख्तियारनि ताईं पहुचाया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। उमर दाऊद भुट्टो साहब, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांखे ख़सूसी टाइम ॾिनो ऐं असांजे नाज़रीन ताईं इहे तमामु अपडेट्स ॾिनियूं, तव्हांजा थोराइता आहियूं। नाज़रीन बि ॾिसी रहिया आहियो, असां कल्ह बि कणक जे मौज़ू जे मथां ॻाल्हि कई त ॻाल्हि हिकिड़ी साबित थी थिए त जेको जेतिरा पैसा वधीक कमाए ॾींदो उनजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ उते पोस्टिंग कई वेंदी, बुनियादी तौर ते बाक़ाइदा रेट्स लॻाया था वञनि। इहा इलाही ज़्यादा ज़्यादती आहे। कल्ह असां कणक जे मौज़ू जे मथां ॻाल्हि कई, उहो तव्हां सां मेगा स्कैंडल डिस्कस कयो, उहो बि असांजी ज़िंदगीअ सां जुड़ियल आहे, असांजी खाद खुराक सां जुड़ियल हो। ऐं अॼु जो जेको मौज़ू आहे इहो त असांजे मुस्तक़बिल सां जुड़ियल आहे, यानी कि इहे जेके शागिर्द आहिनि, जेके शागिर्दियाणियूं आहिनि, जेके तालीम हासिल कनि थियूं पयूं, इहे ई वॾियूं थियूं करे, इहे ई वॾा थी करे मुख़्तलिफ़ इदारनि में वेंदा। अच्छा अच्छा, इन जी वजह मुबशिर इहा ई आहे त जॾहिं बि असीं सिंध जे ॿिए कंहिं एरिया जी इलाइक़े जी डिग्री खणी कराची सिंध जे दिलि में अची पहुचूं था त असांखे न जॉब मिले थी, न ई वरी असांखे किथे एडमिशन मिले थी। बिल्कुलु, यकीनन इहा ई वजह आहे। माण्हू जेको आहे इंटीरियर सिंध जे जेको आहे सर्टिफिकेट ऐं मार्कशीट जी एतिरी ज़्यादा क़दुरु नथा कनि, ऐं उनजी रीज़न सिर्फ़ु इहा ई आहे। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया इहे तमामु शयूं। असां हिन प्रोग्राम में तव्हां सां भिटशा जी करप्शन जो बि ज़िक्र कयोसीं, उन हवाले सां जेके डॉक्टर आफ्ताब कामरान थईम साहब आहिनि, जेके उते जा मैनेजर मुक़ररु थियल आहिनि, असीं उन्हनि खे बि इहा आवाज़ पहुचाईंदासीं। ऐं हीअं जिन तालीमी बोर्ड जे चेयरमैन जो ज़िक्र थियो, तव्हां ताईं बि यकीनन असांजी आवाज़ पहुची वेंदी। जेकॾहिं अव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु चाहियो था त आवाज़ टीवी जो प्लेटफॉर्म अव्हां जे लाइ हाज़िर आहे। असीं तव्हीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म खे जॉइन करे पंहिंजो मौक़िफ़ ॾेई था सघो त इहे इल्ज़ाम केतिरा दुरुस्त आहिनि, केतिरा ग़लति आहिनि। असांजो इहो प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वधीक असां हिन ब्रेक खां पोइ दीगर ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। आवाज़ जी टीम ॿाहिरि पहुतल आहे DSN सां गॾु। मुंहिंजो होस्ट, मुंहिंजो साथी, मॉर्निंग शो जो साथी मुबशिर हुसैन अॼु ॿाहिरि जॉइन करे रहियो आहे असांखे। ऐं छो जॉइन करे रहियो आहे? इन लाइ जो अॼु लेबर डे आहे, 1 मई लेबर डे, मज़दूरनि जो ॾींहुं ऐं मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मुल्कनि में सेलिब्रेट कयो थो वञे, पर कुझु मुल्क इन खां रहिजी विया आहिनि जेके सेलिब्रेट न कंदा आहिनि। उन्हनि ॿियूं डेट्स इन जे लाइ सिलेक्ट करे रखियूं आहिनि। ख़ैर, अॼु पाकिस्तान में लेबर डे सेलिब्रेट कयो पियो वञे, सिंध में लेबर डे सेलिब्रेट कयो पियो वञे, ऐं असीं कोशिशि कई आहे कुझु नओं करण जी। ऐं नओं कुझु इहो कयो आहे त असांजी टीम, मुंहिंजो पंहिंजो होस्ट वियल आहिनि ॿाहिरि, उहे ॾिसण विया आहिनि, उहो ॻाल्हाइण विया आहिनि मज़दूरनि सां, जेको असीं आवाज़ टीवी जे ज़रिए तव्हां ताईं पहुचाईंदासीं। ॾिसूं था त मुबशिर हिन वक़्तु किथे मौजूदु आहे।
मज़दूरनि जो अॼु जे ॾींहं जे हवाले सां छा चवणु आहे, उन्हनि जूं फीलिंग्स छा आहिनि, उन्हनि लाइ छा हुजणु खपे, असीं हलंदासीं हिन वक़्तु मुबशिर ॾांहुं। मुबशिर, ओवर टू यू। जी सबा, मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिन महिल मां आयो आहियां कैंट स्टेशन, छो जो अॼु 1 मई आहे, मज़दूरनि सां यकजहती करण जो ॾींहुं आहे। लेकिन मां सोचियो छो न प्रैक्टिकली अंदाज़ में पंहिंजनि मज़दूर भाइरनि सां यकजहती कजे। ऐं मां पहिरियां अचण खां पहिरियां इहो सोचियो हुयो, मुंहिंजो इरादो इहो हो, मूंखे इहो लॻे पियो त शायदि मूंखे कैंट स्टेशन ख़ाली मिलंदो, हिते को बि कुली मौजूदु न हूंदो, मां कुलियनि खे ॻोल्हींदमि, छो जो अॼु 1 मई आहे, मज़दूरनि जो ॾींहुं आहे, त हिननि जे लाइ मोकल हूंदी, हे बि पंहिंजे घरनि में पंहिंजनि ॿारनि सां छुटी कंदा पिया हूंदा। हाणे सूरत हाल इहा आहे, जॾहिं हिते असांखे कुली मिली बि विया आहिनि, ॿिया बि खोड़ सारा मज़दूर असांखे हिते नज़र अचनि था पिया। असां हिननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था त छा हिननि खे अॼोके ॾींहं जे बारे में ख़बर बि आहे त 1 मई ते मज़दूरनि जो ॾींहुं छो मल्हायो वेंदो आहे, ऐं अॼु हे रेस्ट करण जे बजाए, छुटी करण जे बजाए हिते कम ते छो मौजूदु आहिनि। आख़िर छा वजह आहे जो हिननि खे स्टिल अहिड़ी का अवेयरनेस न आहे। बुनियादी तौर ते जॾहिं इहो ॾींहुं जेको आहे उहो मज़दूरनि जे लाइ सेलिब्रेट कयो थो वञे, उन्हनि सां इज़हार यकजहती जे लाइ सेलिब्रेट कयो थो वञे, त उसूली तौर ते इहो हुजणु घुरिजे त हिननि खे छुटी ॾियणु घुरिजे, हिननि खे हुकूमती सतह ते उजरत ॾिनी वञे हिन ॾींहं जी, त हे अॼोके ॾींहुं पंहिंजे घरनि में वेही पंहिंजे ॿारनि सां सेलिब्रेट कनि। त अचो कुझु कुलियनि सां ॻाल्हायूं था, हुननि जी राय वठूं था त हू अॼोके ॾींहं खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। जी, असां कैंट स्टेशन जे अंदरि आया आहियूं, ऐं असां हिकिड़ी ॿी बि सूरत हाल ॾिठी आहे। हिकिड़ो ॿियो पेशो जेको सफ़ाई सुथराई जो इलाही ज़्यादा ख़्यालु रखंदो आहे, असां सां गॾु हिकिड़ा ॿिया साथी आहिनि, हिननि सां बि हाल अहवाल वठूं था। भाईजान, 2 मिंट तव्हांजा खपंदा। अॼु मज़दूर डे आहे, त सॼी दुनिया में मज़दूरनि खे मोकल ॾिनी वेंदी आहे, त असां हिते तव्हांखे कमु कंदे ॾिसूं था पिया, त तव्हांखे मोकल छो न मिली आहे? सर, असांखे मोकल कोन थी मिले, असीं आहियूं ठेकेदारी। अच्छा, त उनजी मतिलबु तव्हांखे मज़दूर डे जे हवाले सां मालूमात आहे, मल्हायो वेंदो आहे, तव्हां सां ई त इज़हार यकजहती करण लाइ मल्हायो थो वञे इहो? असां छा मल्हायो, कुझु कोन थो, असांजे कमु कयो 24 कलाक, 24 कलाक कमु पिया करूं। अच्छा, तव्हांजी हिते कम जी टाइमिंग छा आहे? 8 कलाक सर। 8 कलाक आहे, त हिन जो पघार वग़ैरह जो सिलसिलो आहे? दिहाड़ी आहे, 500 रुपया दिहाड़ी आहे। ठीकु आहे, मतिलबु जेकॾहिं तव्हां अॼु छुटी कयो आहे त इहे पैसा तव्हांजा कटिजी वञनि? हा, कटिजी वञनि। त महांगाईअ जे दौर में कीअं सिलसिलो तव्हांजो इहो हले पियो? पाण केॾांहुं वञूं, ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं भला? कीअं सर्वाइव पिया कयो, मतिलबु ॿार वग़ैरह पढ़ाई वग़ैरह जे हवाले सां? ॿार पिया पढ़नि, मिड़े असीं बचनि लाइ करे रोज़ी पिया करूं हिते। अच्छा, पाण पोयां किथां जा आहियो? मीरपुर ख़ासि। मीरपुर ख़ासि मां बि हिते कमु कया आहियो, त हे पेशो ई छो तव्हां सिलेक्ट कयो पंहिंजे लाइ कमु करण जे हवाले सां? काॾे वञूं साईं, जो धंधो ई न आहे कराची में, जिते कंपनी वञूं कोन्हे, जॻह कोन्हे। अच्छा, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। त नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे हिकिड़ो अहिड़ो शोबो जेको अक्सर तव्हांखे हर जॻह ते नज़र ईंदो, ऑफिसिस जे अंदरि बि हूंदो आहे, स्टेशन ते बि असांखे नज़र आयो आहे, ऐं सफ़ाई सुथराई जे हवाले सां हिननि जो ज़्यादा कमु आहे। हे माहौल जी गंदगी साफ़ करण था पिया, हे मुआशरे जे अंदरि जेको गंद कचिरो कूड़ो कटकट फैले थो, हिन खे साफ़ कनि था पिया। लेकिन जेके हिननि जा प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे केरु साफ़ कंदो, हिननि जे मसइलनि खे केरु साफ़ कंदो, उन्हनि जे लाइ बि यकीनन ढूंढ। मूंखे इहो ॿुधाइजो, जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियलु हूंदियूं आहिनि, उहे तव्हांखे को फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, यूनियन्स वग़ैरह? कुझु कोन्हे फ़ाइदो साईं, असांखे कुझु फ़ाइदो कोन थो मिले, मिड़े खां बचनि लाइ करे रोज़ी पिया करूं। अच्छा, त हे सरकारी सतह ते मुख़्तलिफ़ ऐलानात कया वेंदा आहिनि, असां मज़दूर कार्ड ॾींदासीं, असां हारियुनि खे कार्ड ॾींदासीं, त तव्हांजी का रजिस्ट्रेशन वग़ैरह न कराई आहे? का बि कोन कराई असांजी। पोइ मज़दूर कार्ड तव्हांखे न मिलियो आहे? बि कोन मिलियो असांखे कार्ड। अच्छा, ऐं हे हिकिड़ो कानून पास थियल आहे त घटि में घटि उजरत जेका आहे उहा 35,000 हुजणु घुरिजे, त 500 जे हिसाब सां मिलनि था 18,000 रुपया। 18,000 रुपया तव्हां महीने ते कमायो था, त पोइ महांगाई में पेट्रोल एॾो महांगो थियो आहे, त पोइ कीअं? इहो ॻाल्हि मारे थी, चीनी महांगी, अटो महांगो, गिह महांगी, माण्हू वञे थो वञे काॾे, हिन में 500,000 रुपया थी खाई था वञनि। त छा चवणु चाहींदो तव्हां इदारनि खे, माण्हू जेके तव्हांखे ॾिसनि था पिया, हे तव्हां सां कीअं कोऑपरेट करे था सघनि? बसि हाणे छा कयूं, ग़रीब लॻिया पिया आहियूं, काॾे वञूं असीं, भला 2 रुपया खायूं पिया, भला केॾांहुं वञूं? हो कोई सरकारी ड्यूटी हुजे त माण्हू ड्यूटी करे। ठीकु आहे, ठीकु जी सर। सरकारी इदारनि सां को शिकवो शिकायत का ॻाल्हि कयो जेका तव्हांजी पहुची सघे त यार तव्हांजे लाइ हे कमु बहितर थी थो सघे? जे असांखे सरकार में पोइ मिलनि, पोइ हुनखां कहिड़ो भलो कमु थी वञे। ठीकु आहे,
सरकारी मिले कोन थी, तो ठेकेदारी में आहे। ठेकेदारी में 600 रुपया दिहाड़ी, शाम जो 500 रुपया दिहाड़ी। ठीकु आहे, ठीकु आहे जी। नाज़रीन ॾिसी रहिया आहियो, बुनियादी तौर ते कानून पास थियल आहे ऐं अहिड़ा कानून ठहियल आहिनि त मज़दूर खे घटि में घटि जेका मिनिमम अमाउंट मिलंदी उहा 35,000, ज़्यादा खां ज़्यादा 37,000 ज़रूरी आहे। लेकिन हे 500 रुपया रोज़ जा कमाइनि था, जंहिं हिसाब सां तक़रीबन महीननि जा 15 खां 18,000 रुपया ठहनि था पिया, त हे त कानून जी खुलम खुला ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी पई, कानून जी भंजकड़ी थिए थी पई। इन जे मथां इदारनि खे ज़रूरु को न को कार्रवाई करणु घुरिजे। भाईजान छा नालो आहे जो? अशोक। किथां आयो आहे? सकरंड। अच्छा, हे कम घणनि सालनि खां कयो पिया? 55 सां ई कयो। 55 सां। त हे अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, सॼी दुनिया में माना मज़दूरनि खे मोकल ॾिनी वेंदी आहे, त तव्हां अॼु मोकल छो न कई आहे? साईं हाणे मोकल असां परदेस में किथे कंदासीं, इहे ॿियो वरी हिते ख़र्च पाणी वधीक आहे, जे हिकिड़ो ॾींहुं वेहंदासीं त पोइ हू जेको कमायल आहिनि उहो खाई वेंदासीं। अच्छा, हा न। ठीकु आहे। त हिन महांगाईअ जे ज़माने में कीअं तव्हांजो गुज़र सफ़र हलंदो आहे? बसि शुक्र आहे मालिक जो, माने ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारूं पिया, छा करे था सघूं, कंहिंखे मारे त कोन था सघूं। तक़रीबन घणी रोज़ी हिकिड़े ॾींहं में तव्हांजी दिहाड़ी ठही थी वञे? हिते 1000, 1500, 1200 कमाईंदो आहियां, जंहिंमें 500, 600, 700 रुपया रहण करण खाइण पीअण जो ख़र्चो थी वेंदो आहे। बाक़ी जेको 500-600 बचंदा आहिनि, 100 बचनि खे मोकिलींदो आहियां। हुकूमती सतह ते कानून ठहियल आहे त तव्हां जेकॾहिं 8 कलाक कमु कंदव त तव्हांखे घटि में घटि 35,000 मिलंदा, त तव्हां सॼे ॾींहं में घणा कलाक कमु था कयो? सुबुह जो ईंदा आहियूं 6 बजे, राति जो 8 बजे वापसि। अच्छा जी, ठीकु आहे। माना इन में तव्हां सम्झो था जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, अक्सर यूनियन ठहियल आहिनि, उहे को तव्हांखे सपोर्ट कंदियूं आहिनि, ताउन कंदियूं आहिनि? न, केर बि कोन चवंदो। अच्छा, त तव्हां छा था सम्झो को सरकारी सतह ते तव्हांजे लाइ अहिड़ो छा कमु थियणु घुरिजे जंहिंमें तव्हांखे आसानी थिए, तव्हांजो गुज़र सफ़र सही हली सघे? अदा नौकरी ॾे न असांखे, सीपर जी ॾेई छॾे, वधीक ॿियो कुझु न खपे असांखे, जंहिंमें 40-50 हज़ार रुपया पघार हुजे, पंहिंजे बचनि जो गुज़र हुजे, असांखे ॿियो छा खपे। जे उते ॿधा पैसा मिलंदा, असांखे रुलण जो फ़ाइदो थोरी आहे। असां सां गॾु हिकिड़ो ॿियो कुली दोस्त मौजूदु आहे, मज़दूरी करे पियो। जॾहिं असां कैमरा बंदि करे हिननि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, असांखे ख़बर पई असांजा घोटकीअ जा साथी आहिनि। त तव्हां ॿुधायो, घोटकीअ मां कराची हिन कम जे लाइ आया आहियो या छा सिलसिलो हुयो? असां चऊं था त अलहमदिल्ला ॿियो कोई कमु मिली वञे न असांखे सुठो, असां उते हलिया वञूं। फ़िलहालु हे तो आरती तौरु आहे न असांजे लाइ। ठीकु आहे। हे जेका ज़िंदगी आहे आरती आहे, गुज़ारो त करिणो आहे न। असां चऊं था किथे कंपनी मिली वञे न, उते हलिया वञूं, जिते 60-70 हज़ार पघार मिली वञे, उते हलिया वञूं। अॼु जेको आहे जुमे जो ॾींहुं आहे, त अॼोको ॾींहुं सॼी दुनिया में मज़दूरनि सां यकजेती जे लाइ मल्हायो वेंदो आहे। त बाबा जेके बि मज़दूर आहिनि, कुली आहिनि, असां उन्हनि सां यकजेती था कयूं। त तव्हांखे त अॼु मोकल करणु घुरिजे आहे, पोइ तव्हां कमु करण लाइ छो आया आहियो? हाणे छा कयूं, मजबूरी आहे न, बच्चा पढ़ना नहीं न, छा कयूं। अच्छा, मजबूरी जे करे त कंदो आहे न माण्हू। ठीकु आहे। अगरि हुजे हा, ताक़त हुजे हा, त पोइ उते छुटी कयूं हा न असां। मज़दूर डे जे बारे में तव्हांखे मालूमात आहे त हे ॾींहुं छो मल्हायो वेंदो आहे? हिन ॾींहं में छा थींदो आहे अहिड़ो? हे छुटी जो ॾींहुं आहे, मज़दूरनि जो जेको हूंदो आहे न, छुटी करण जे लाइ। पोइ सभु जेके मज़दूर नी आल पाकिस्तान में, उन जे लाइ छुटी तस्मीन कई वञे थी। असां चऊं था बाबा हाणे ताक़त हुजे, अॼु जो ॾींहुं असां छुटी कयूं आहे। बिल्कुलु। हाणे ताक़त न आहे त असां आया आहियूं बाबा, सभु मज़दूर बीठा नी, कुली बीठा नी, असां सां गॾु कमु करनि था। अगरि हुननि वटि ताक़त हुजे हा न, उहे छुटी करनि हा। हुननि वटि ताक़त न आहे, असां वटि न आहे, इन जे करे छुटी न कई। ठीकु आहे, बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। नाज़रीन, हे असांजो दोस्त वाजिद कोलाची जेको घोटकी मां हिते आयो आहे, बिल्कुलु हिन मुनासिबु ॻाल्हि कई आहे, जंहिंजी मां बि जेको आहे ताईद थो कयां त मज़दूरनि जो अॼोको छुटीअ जो ॾींहुं आहे, लेकिन जेको अहिड़ो निज़ाम हुजे, अहिड़ो कानून हुजे ऐं उनजे मथां अमल थींदो हुजे त हे साथी असांखे अॼोके ॾींहुं हिते न मिलनि हा।
हिते हर माण्हू पंहिंजो कमु पाण करे आहे, जंहिंखे करिणो हुजे आहे, या अॼोके ॾींहुं सरकारी सतह ते हिननि खे का उजरत ॾियणी घुरिजे आहे, का हिननि खे ॾियारी ॾियणी घुरिजे आहे, ताकी जेकॾहिं छुटी कनि था पिया त पंहिंजी छुटी पंहिंजे घर वारनि सां मल्हाए सघनि या पाण घुमी फिरी करे जेको आहे छुटी सेलिब्रेट करे सघनि। लेकिन ईअं न आहे। तव्हां तक़रीबन घणी दिहाड़ी रेगुलर कमाईंदा आहियो? ये हवाई रोजी आहे, कॾहिं 500 मिले थी, कॾहिं 1000 मिले थी, कॾहिं 800, कॾहिं मिले बि नथी। त हे जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, यूनियंस ठहियल आहिनि, इहे बि को सपोर्ट कंदियूं आहिनि मज़दूरनि खे या बसि ईअं ई? कहिड़ी हे जेके कुलीनार कम आहे, जेके बि तंज़ीमूं आहिनि समाजी क़िस्म जूं, हा इहे त प्राइवेट थी कोन, अॻियां बि प्राइवेट वठनि था त असांखे ॾियणो आहे न, उहे बि अॻियां बि पैसा वठनि था त असांखे ॾियणो आहे न। ठीकु आहे। त हे जेके समाजी तंज़ीमूं खुलियल आहिनि, जेके दस्तरख़्वान वग़ैरह विछाए वेठा हूंदा आहिनि, इहे बि ईंदा आहिनि कुझु शयूं ॾियण, त इन्हनि मां कुझु फ़ाइदो थिए थो तव्हांखे? असांखे कोई फ़ाइदो न आहे, असां जेको पंहिंजो पाण कमाए खाऊं था, असां पंहिंजी महिनत कयूं था, असांखे उहो ई मिले थो फ़ाइदो, बाक़ी असांखे कोई फ़ाइदो न आहे। नाज़रीन, सवाल इहो ई आहे। ॾिसो, तव्हां सिंध जे कुंड कच्छ मां असांजा साथी आयल आहिनि। हिते जॾहिं असां हिननि सां ॻाल्हि ॿोल्हि कईसीं त को असांखे कंदकोट मां मिले थो पियो, को असांखे कश्मीर मां मिले थो पियो, को घोटकी मां मिले थो पियो, को ॾहरकी मां मिले थो पियो। लेकिन सूरत हाल इहा ई आहे। हे पेशो अहिड़ो आहे जेको तव्हांजो मुंहिंजो असां सभिनी जो वज़न खणी बीठो आहे। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त हिननि जो वज़न खणिजे, हिननि जो वज़न खणी करे बाक़ाइदा प्रैक्टिकली तौर ते हिननि सां इज़हार यकजहती कजे। साईं, अस्सलाम वालेकुम। छा नालो आहे तव्हांजो? अमी हिते कूली जो कमु कंदा आहियो? पोइ अॼु जेको आहे जुमे जो ॾींहुं आहे, पहिरीं मई आहे, पहिरीं मई मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। इन ॾींहुं चवंदा आहिनि त मज़दूरनि खे छुटी ॾिबी आहे त घर में आराम कनि। पोइ तव्हां हिते कमु छो पिया कयो? हर कमु रोज़ कमाइण खाइण आहे त पोइ छुटी कीअं करे सघूं था? अच्छा, रोज़ मज़दूर कमाइण खाइण आहे, कोई आमदनी कोई पगार न आहे। ठीकु आहे, कमाइण आहे, रोज़ खाइण आहे। ठीकु आहे। त घणी तक़रीबन हिते तव्हांखे ॾियाड़ी रोज़ जी कमायो था तव्हां? 1000-1200 ठहंदो आहे, पर उहो ई क़िस्म थी, छो जो प्राइवेट ठेको हर थो जो 30 रुपया ॾियणा पवंदा आहिनि। अच्छा, प्राइवेट ठेके में तव्हांखे हर थो में 30 रुपया ॾियणा पवंदा आहिनि। हर 100 रुपए ते तव्हां 30 रुपया ॾींदो जी जी उन ठेकेदार खे? अच्छा, त कंहिं महिल रोज़ी मिलंदी आहे, कंहिं महिल न मिलंदी आहे, भाई रोज़ी आहे। ऐं जेकॾहिं मिसाल जे तौर ते तव्हांजी कॾहिं रोज़ी नथी थिए, जीअं तव्हां ठेकेदार खे 100 ते 30 रुपया ॾियो था, त उहो ठेकेदार तव्हांखे उन ॾींहुं पैसा ॾींदो जंहिं ॾींहुं तव्हां नथा कमायो त? न सर, उनजो वास्तो न आहे, उनजो वास्तो न आहे, उनजो को बि वास्तो न आहे। असां कमाईंदासीं त उन खे ॾींदासीं, उनजो असां वास्तो न आहे। ऐं हो छा कमु कंदो तेसिताईं वेही करे पोइ सकून सां? ऐं वेठा हूंदो आहे। अच्छा, ठीकु आहे, न हूंदो उनजो मुलाज़िम रखियल आहिनि, उहो पैसा वठंदा आहिनि। उहे पैसा वठंदा आहिनि। त इहो हिसाब किताब कीअं ठहंदो त तव्हां मिसाल जे तौर ते 1000 रुपया कमाया आहिनि, हाणे तव्हां हुनखे 300 रुपया ॾींदो? जी जी, 1000 रुपया ॾींहं जो 200 रुपया फेरो आहे, 200 रुपये में कमाईंदा आहियूं। अच्छा, उन में 200 में 60 रुपया उनजो थी, माना 1000-1200 ठहंदो त माना 300-400 रुपया उनजो थी वेंदो। 600-700 रुपये में छा थींदो? घर जो गुज़ारो न आहे। त हे माण्हुनि जो जेको सामान खणंदा उहो रेट फिक्स थियल आहे या पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू तव्हांखे ॾींदा आहिनि? फिक्स न थियल आहे, कोई 100 ॾींदो आहे, कोई 200 ॾींदो आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे मालिक। त माण्हू ठीकु कोऑपरेट कंदा आहिनि या इन में बि तव्हांखे ई जेको आहे नुक़सानु थींदो आहे? कंहिं महिल उहे तावन कंदा आहिनि, कंहिं महिल असांखे तावन करिणो पवंदो आहे उन्हनि सां। ठीकु आहे। मुसाफ़िर हिकु जहिड़ा न आहिनि। मज़दूरनि जूं एॾियूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, यूनियन बि ठहियल आहिनि, त इहे बि को सपोर्ट कंदियूं आहिनि? न त यूनियन कोई न ठहियल आहे, कोई बि सपोर्ट न आहे। सरकारी सतह ते को इदारा को तव्हांखे को मज़दूर कार्ड ॾेई विया हुजनि या तव्हांजी का ईअं रजिस्ट्रेशन थी हुजे? न सर, न। ठीकु आहे, ठीकु आहे। घणा ॿार आहिनि तव्हांजा? औलाद न आहे, शादीशुदा आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। त फैमिली वग़ैरह हिते ई कराची में तव्हां सां गॾु? जी जी, फैमिली कराची में ई आहे। पोइ एतिरी महांगाईअ में कीअं तव्हां कयो था पिया बंदोबस्तु पंहिंजो? गुज़र सफ़र मुश्किल आहे, मुश्किल आहे, बसि अलाह मालिक गुज़ारो था कयूं। बिल्कुलु ठीकु आहे। नाज़रीन, नवी ॾिसो पिया त इहा बि थोरी अंधी सूरत हाल आहे हिते, यानी कि जेको हिते जो निज़ाम आहे कूलीअ जो, ठेकेदार खे 100 रुपए ते 30 रुपया ॾियणा आहिनि। उहो ठेकेदार जेको को कमु नथो करे, सिर्फ़ु इन्हनि जे मथां स्क्रूटनी थो करे, त इन जे मथां बि असांजे इदारनि खे सोचणु घुरिजे त इहो कहिड़ो असूल आहे, कहिड़े तरीक़े सां इहे ठेका तक़सीम कया था वञनि, ऐं हिननि जी खल ई छो लाहे थी वञे मज़दूरनि जी। ऐं उमूमी तौर ते इहो हुजणु घुरिजे अॼोके ॾींहुं हे मोकल कनि हा, हिननि खे मोकल वारे ॾींहुं का उजरत ॾिनी वञे हा, लेकिन अफ़सोसनाक सूरत हाल आहे, ईअं न आहे।
साईं छा नालो आहे? जामनदास किथां आया आहियो वञी? मीरपुर खास मां। त अॼु मज़दूर ॾींहुं आहे, मज़दूरनि जे हक़ में ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, त इन ॾींहुं चवंदा आहिनि मज़दूरनि खे छुटी करणु घुरिजे। पोइ तव्हां हिते अॼु कमु कंदे असांखे नज़र पिया अचो। असां कमु न कंदासीं खाईंदासीं किथां? महांगाई केतिरी वधी वई आहे। अच्छा, त घणी दिहाड़ी वग़ैरह तव्हां कमायो था पिया तव्हां? दिहाड़ी मजदूरी पूरी थिए थी, मतलब घर जो गुज़ारो मुश्किल आहे हींअर। अच्छा, ठीकु आहे। कानून ठहियलु आहे हिते त घटि में घटि मज़दूर खे 35,000 रुपया मिलणु घुरिजनि, त उहे तव्हांखे पूरा मिलनि था? पूरी त हाणे पंहिंजे हिसाब किताब सां हले थी, दिहाड़ी जेतिरो कमाईंदासीं ओतिरो ई मिलंदी आहे। ॿार वग़ैरह घणा आहिनि? 5 ॿार आहिनि। अच्छा, उहे मीरपुर ख़ासि में रहंदा आहिनि? हा। पोइ उहे कीअं गुज़र सफ़र हलंदो आहे, उन्हनि जी पढ़ाई वग़ैरह जो छा सिलसिलो आहे? बसि पढ़ाई हिकिड़ो ॿार पढ़ंदो आहे, बाक़ी त उहो मज़दूरी कंदा आहिनि। ठीकु आहे, गुज़ारो हलंदो आहे। त तव्हां छा था सम्झो मज़दूरनि जी बहितरी कीअं थी सघे? हुकूमत खे अहिड़ो कहिड़ो कमु करणु घुरिजे जो कोई तव्हांजे लाइ का शइ भली करे सघे? हुकूमत खे ज़ाहिर सोचणु घुरिजे, कुझु मज़दूरनि जी दिहाड़ी वधाइणु घुरिजे। त हे जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि जेके चवंदियूं आहिनि असां मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि था कयूं, त हे बि तव्हांखे को सपोर्ट कंदियूं आहिनि या बसि ईअं ई हाल अहिवाल? फ़िलहाल तो हाल अहिवाल ई आहे, का उन्हनि जी सपोर्ट वग़ैरह न आहे? ठीकु आहे। तव्हां किथां आया आहियो? असां मीरपुर खास। त मीरपुर ख़ासि मां हिते तव्हां इहो ई कमु करण लाइ आया हो या कुझु ॿियो सोचे करे कराची आया हुयो? असां ॿियो सोचे करे आया हुआ। ठीकु आहे, त पोइ हिन कम जो इंतिख़ाब छो कयव? असां छोकिरो ॻोठी इन जे करे पोइ हिते लॻी वियासीं। अच्छा, त हींअर हिते घणा तो पैसा कमाए महीने जा या डेली जे हिसाब सां घणी रोज़ी आहे? महीनो थी वियो त 2-3 माण्हू खे करे 1100 रुपया ठहंदा, महीने में 33,000। महीने में 33,000 ठहनि था। त हे हिकिड़ो कानून पास थियल आहे असांजो त तक़रीबन 35,000 घटि में घटि महीने ते मिलणु घुरिजे या 37,000। इन हिसाब सां त तव्हांखे उहे पैसा नथा मिलनि। जो 16 घंटा आहे ड्यूटी, उहा बि 16 कलाक आहे। अच्छा, हालांकि कानून इहो ठहियल आहे त तव्हांखे सिर्फ़ु 8 कलाक कमु करिणो आहे, ऐं जेकॾहिं मथे कमु कंदो त ओवर टाइम काउंट थींदो। मथे ॾींदा कोन न त इहो ॿुधायो, इहे जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, समाजी तंज़ीमूं ठहियल आहिनि, इहे को तव्हां सां गॾु कोऑपरेट कंदियूं आहिनि? का सपोर्ट उन्हनि जे तरफ़ां को फ़ाइदो तव्हांखे? फ़ाइदो कोन्हे। अच्छा, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। नाज़रीन, में ॾिसो पिया जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, बुनियादी तौर ते असां इहो ॾिसंदा आहियूं त मज़दूरनि जी यूनियन ठही वई या मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदी, लेकिन हिते असांखे प्रैक्टिकली तौर ते अहिड़ो कुझु बि थींदो नज़र नथो अचे। असां इहा आवाज़ तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं ताकी तव्हां जॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में रोज़मर्रा जे मामलनि में अहिड़नि माण्हुनि खे ॾिसो त तव्हांखे पंहिंजो बि किरदारु अदा करणु घुरिजे। कहाँ से हैं आप? बटाग्राम। ये काम कैसा चल रहा है आपका, क्या सिलसिला होता है? अल्लाह का शुक्र है, बहुत अच्छा चलता है। अच्छा, आज वैसे मजदूरों का दिन है, यानी पूरी दुनिया में कहते हैं मजदूर छुट्टी करें, मौजें करें, तो आप आज काम पे निकले हुए, क्या वजह है इसकी? बस ये तो बात ये गरीबी का होता है ना। अच्छा, रोजाना कितना कमा लेते हैं आप? बस कभी 2000, कभी 1000, कभी 1500, कभी 500। ठीक है। हाँ। और ये सारा साइकिल पे ही आप करते हैं? सारा साइकिल भी घूमते हैं, कराची, लाहौर, पंजाब। अगर मिसाल के तौर पे किसी दिन आप छुट्टी कर लें, ये वाला काम ना करें, जैसे आज मजदूरों का दिन था, आज पूरी दुनिया में मजदूरों को छुट्टी होती है, अगर छुट्टी कर लें तो फिर आपका गुजर सफर कैसे होता है? बस अल्लाह का शुक्र है, जो पहला कमाया हुआ खाता है बस। अच्छा, हाँ। ये काम कितने साल से कर रहे हैं? ये में तकरीबन होगा 30-35 तक होगा। महंगाई के हवाले से कैसे घर चला रहे हैं, बच्चे कितने हैं, महंगाई के दौर में क्या सिलसिला होता है? बच्चे तो होगा 7-8 होगा, लेकिन इसमें गुजारा चलेगा, कमाएगा बस, खाएगा बस। अच्छा, हाँ। ठीक है। हाँ। वैसे आप लोगों को क्या कहना चाहते हैं, हुकूमत को, मजदूरों के लिए वो ऐसा क्या काम करे कि आपकी ज़िंदगी में मज़ीद आसानी हो?
बस पाकिस्तान में जो हम बोल सकते हैं वो नहीं मांग सकते, लेकिन कौन किसी का मांग सकता है, लेकिन वो बस जो होगा अच्छा होगा, अच्छा होगा, जो होगा अच्छा होगा। ठीक है, टाइम गुजर जाता है, अल्लाह का शुक्र है बस। ठीक है, बिल्कुल नाज़रीन, हे भी ॾिसी रहिया आहियो असांजा साथी KPK मां हिते गुज़र सफ़र लाइ कमु कनि पिया। ऐं हे उहो शोबो आहे जेको तव्हांखे अक्सर घिटियनि में नज़र ईंदो हूंदो, मॉलनि में नज़र ईंदो हूंदो। हे तव्हांजे घरनि में अची करे छुरियूं वग़ैरह तेज़ बि कंदा आहिनि, खपाईंदा बि आहिनि, ऐं हर सिलसिलो बहरहाल हिन हवाले सां यकीनन ॻाल्हि करण जी सख़्तु ज़रूरत आहे। असां वटि हिकिड़ो ॿियो मज़दूर साथी मौजूदु आहे जेको अॼु मज़दूर डे ते कैंट स्टेशन ते वेही करे माण्हुनि जा वज़न खणी पंहिंजी रोज़ी रोटी कमाइण जी कोशिशि करे रहियो आहे। असीं हिननि खां बि ॼाणूं था साईं, अॼु मज़दूर डे आहे, सॼी दुनिया में माना जेके मज़दूर आहिनि, कूली आहिनि, उन्हनि सां यकजहतीअ जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त अक्सर औक़ात हुकूमतनि जी तरफ़ां छुटी ॾिनी वेंदी आहे त भाउ सभु मज़दूर पढ़ में घर में वेही आराम कनि। तव्हां अॼु के ॾींहुं भला हिते छा पिया कयो? असां कीअं आराम कयूं, घर में असांखे अटो कोन्हे, बिजली जा गैस जा बिल, महांगाई जो दौर लॻो पिया, कमाईंदासीं त खाईंदासीं, कीअं असां आराम करे सघूं था? कोई असांजी तनख़्वाह आहे हिते, या गवर्नमेंट असांखे तनख़्वाह थी ॾिए, या असांजो कोई रखियो अथव महीने जो हिसाब त बाबा तव्हांखे मज़दूरी में कयां था, मज़दूरी कयो तव्हां, रेलवे जे तरफ़ां आयो, तव्हांखे महीने जो राशन ॾियूं था 15,000 या 20,000, हर महीने असांजो रखियो हुयो आहे, कुझु बि न रखियो आहे। ठीकु आहे, त जेको तव्हां हिते दिहाड़ी वग़ैरह कमायो था रोज़ाना, तक़रीबन केतिरी दिहाड़ी थी थी सघे? 400, 500, 300 मिली वञे त, न मिले त कोई रुपयो बि न आहे। पोइ महांगाई एॾी आहे, कीअं गुज़र सफ़र आहे? पेट्रोल ई 400 रुपए ज़रे घटि लीटर आहे, त पोइ तव्हां कीअं सिलसिलो हलायो था? बसि अलाह पाक हलायूं था, असांजे हथ में वस जी ॻाल्हि न आहे। त हे जेके सरकारी इदारा ठहियल आहिनि, मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल हूंदियूं आहिनि, समाजी तंज़ीमूं ठहियल हूंदियूं आहिनि, हिननि जे पारां का सपोर्ट वग़ैरह अव्हांखे? सभु नाकार आहिनि, सभु दिखावा आहिनि। अच्छा, सभु नाकार दिखावा आहिनि। ठीकु आहे, त तव्हांजा ॿार वग़ैरह सरकारी स्कूलनि में पढ़नि था या कीअं, कहिड़े हिसाब सां मामिलो आहे? सरकारी पढ़नि था स्कूल में, बसि 8वीं ताईं असां मां पाण मिडिल पास आहियूं। अच्छा, मैट्रिक ताईं न पढ़े सघियासीं। ठीकु आहे, नौकिरी वठूं आहे, कोई प्राइवेट सेक्टर में वञो आहे। ठीकु आहे, असां पाण गुरुबत जे हिसाब सां बसि मिडिल पास कईसीं, महिनत मज़दूरी कईसीं, खाऊं था, बसि महिनत कंदा आहियूं त खाईंदा आहियूं। त तव्हां हिन कम जो छो इंतिख़ाब कयो, कुली थियण जो? इंतिख़ाब इहो शायदि ॿियो रोज़ी जेका सिलतगर जो कमु आहे 2-4 जे अंदरि, उहो केमहिल आहे केमहिल न आहे। ठीकु आहे, हिते असां बचपन खां वठी कयूं था। को अहिड़ो ॾींहुं जंहिं ॾींहुं छुटी कंदा हुजो तव्हां, मतिलबु रेस्ट करण जे लाइ? छुटी हाणे जेब भरियल हूंदी त पोइ छुटी आहे, जेब ख़ाली आहे त पोइ बसि हिते ई आहियूं। बिल्कुलु ठीकु आहे नाज़रीन, बिल्कुलु इहा ई सिचुएशन आहे। जेकॾहिं खीसे में कुझु पैसा हूंदा त छुटी करणु भलो बि लॻंदो, घर में रेस्ट करणु बि भलो लॻंदो। सूरत हाल इहा आहे त जेके असांजा कूली साथी आहिनि, मज़दूर साथी आहिनि, हे उहो शोबो आहे, हे उहो पेशो आहे जेको स्टेशननि ते वेही असांजो वज़न खणंदो आहे, असांजा सामान खणी करे कैंट स्टेशन या ॿियनि स्टेशन ते पहुचाईंदो आहे, प्लेटफॉर्मनि ते असांजो सामान पहुचाईंदो आहे पंहिंजे वज़न खणी करे। हे त असांजो वज़न खणनि था, लेकिन सरकारी सतह ते या यूनियन जी तंज़ीमनि जी सतह ते, समाजी तंज़ीमनि जी सतह ते हिननि जो वज़न खणण जे लाइ असांखे हींअर का बि सूरत हाल नज़र नथी अचे, न सरकारी सतह ते न गैर सरकारी सतह ते। इहे सभु ॻाल्हियूं ई ॿुधण में अचनि थियूं पियूं त यकीनन हिननि जो वज़न खणण जे लाइ बि कुझु इदारा अहिड़ा हुजनि जेके अख़्तियारात पाण वटि रखनि। भॼन छा नालो आहे तव्हांजो? अली। किथां जा आहियो? छोले ॾे। हिते छा कमु कंदा आहियो? हिते बोतल। बोतलूं खणंदा हा आहियो हा बोरे में? बोरे। अॼु जेको आहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे, माना सॼी दुनिया में मज़दूरनि खे मोकल हूंदी आहे त घर वञी आराम कनि, त पोइ तव्हां हिते कम ते छो निकितल आहियो? मां बोतल तमाए पछे आहे ॿ सही तमाए भलो आहे, ओदी तने भलो आहे, पछे दे वॾो आहे, ॿ पछे दे। अच्छा सही आहे। रोज़ानो तक़रीबन घणी दिहाड़ी कमाए? हुते आधा 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 हाँ रोज़ जो 1000? हाँ वो आधा। अच्छा, त ॿार घणा अथव? बार बार। अॼु महांगाईअ जे दौर में कीअं गुज़ारो थो करे? बहुत सही नहीं आहे, सही नहीं। माना अॼु जेकॾहिं मोकल करे आ त पोइ छा थिए आहे तोसां? बोतल बादे बोतल नहीं तने तमाए ओदी तने बोतल। हाँ ओदी नहीं तने। हाँ ठीक आहे ठीक है। हे असांजो दोस्त आहे जेको हे बि मज़दूरीअ ते निकितल आहे, ऐं हिन जो कमु इहो आहे त हे बोतलूं जमा करे उहे खपाईंदो आहे।
यकीनन अॼोके ॾींहुं हिननि जो बि ॾींहुं आहे, हिननि सां बि ज़ाहिर यकजहती करण जो ॾींहुं आहे, लेकिन हिननि जे लाइ का बि दाद रसी नथी कई वञे। इहो ॿुधाइजो रोज़ाना जी बुनियाद तक़रीबन घणी कमाई तव्हांजी थी वेंदी आहे ऐं केतिरा कलाक तव्हां कमु कयो था? साईं हाणे असां 24 कलाक वेठा आहियूं। असांजे राह जा जेका 2 क्वार्टर आहिनि सरकार तरफ़ां ॾिनल आहिनि, पर हुन में हाणे गर्मी आहे, घणा माण्हू आहियूं हुते रही न सघंदा आहियूं, प्लेटफॉर्म में सम्झंदा आहियूं 5 नंबर ते। अच्छा, हाणे 5 महीनो न आहे मज़दूरी जो घाटा, वरी ईद अची, ईद में कुझु रोज़ी हलंदी, हाणे मज़दूरी न आहे, अॻियां बि हली वई, पहिरें ॿिए रोज़ महीने में हलंदी आहे। हिकिड़े ॾींहं जी तक़रीबन घणी दिहाड़ी हिकिड़े हिसाब सां ठही थी वञे? ॾींहं में कॾहिं 200 मिलंदा आहिनि त कॾहिं 2000 बि मिली वेंदा आहिनि, हवाई पूरो आहे। अच्छा, टकरे सही आहे अची वञे त हे जेके मज़दूरनि जो यूनियन वग़ैरह ठहियल आहिनि, तव्हांजी बि यकीनन यूनियन ठहियल हूंदी, त उहो को मज़दूरनि खे फ़ाइदो ॾींदी आहे या बसि ईअं ई? यूनियन असांखे फ़ाइदो न आहे, असांजा जेके वॾा आहिनि मथां उहे फ़ाइदेदार न आहिनि। अच्छा, हाणे तव्हांजे पेट में सूर आहे, अचो तव्हांखे लत हणो वधीक तव्हांखे। अच्छा, माना सफ़ा ईअं। ऐं हे जेको सरकारी सतह ते सरकारी स्कूल ठहियल आहिनि, त तव्हां पंहिंजे ॿारनि जी कीअं परवरिश कयो पिया? हाणे ॿार परे आहिनि, असां हितां जा न आहियूं, जगापुर जो मां पाण, उहे उते हाणे ॾिसण में त न आहे, माण्हू उते आहिनि त ईंदा, हले पढ़नि था, हले नथा पढ़नि, वरी मोटी ईंदा, चवंदा बाबा वियासीं। ठीकु आहे, बिल्कुलु सूरत हाल तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु मज़दूर डे आहे ऐं हे असांजा साथी जेके अॼु रेस्ट करण जे बजाए त प्लेटफॉर्म ते मौजूदु आहिनि। इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका हिते ॿुधण में आई आहे नाज़रीन तव्हांजे लाइ, उहा इहा आहे त हे दोस्त हिते 24 कलाक कमु कनि था, यानी कि उसूली तौर ते हुकूमती सतह ते इहो कानून पास थियल आहे त 8 कलाक कमु अलाउ आहे। जेकॾहिं 8 कलाक खां वधीक कमु कयो वेंदो त उनजो ओवर टाइम लॻाए करे एक्स्ट्रा पैसा ॾिना वेंदा। लेकिन अफ़सोसनाक सूरत हाल असीं पंहिंजे मुल्क में ॾिसी रहिया आहियूं, पंहिंजे सिंध में ॾिसी रहिया आहियूं त जेके असांजा मज़दूर साथी आहिनि उहे 24 कलाक कमु कनि था ऐं सुम्हण जे लाइ बि को ख़ासि जॻह मौजूदु न आहे। हिते प्लेटफॉर्म ते ई हिननि जो निंड वग़ैरह पूरी थिए थी पई। हींअर सूरत हाल इहा आहे त मां पंहिंजनि मज़दूर दोस्तनि सां वेही करे बाक़ाइदा हिन सां यकजहतीअ जो ॾींहुं सेलिब्रेट करे रहियो आहियां। असां सां गॾु असांजो हिकिड़ो दोस्त कुली मौजूदु आहे। असां हिन खां पुछा कंदासीं त अॼोके ॾींहं जे बारे में हिननि खे मालूमात आहे या इहे रेस्ट करण जे बजाए अॼोके ॾींहुं हिते कमु करण जे लाइ छा करे रहिया आहिनि? भाईजान ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अॼु जेको आहे 1 मई आहे, माना इहो मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। इन सॼी दुनिया में मज़दूरनि खे रेस्ट ॾिनो वेंदो आहे, त तव्हां भला अॼु आराम करण जे बजाए हिते कमु करे रहिया आहियो, त छा वजह आहे हिनजी? असां ग़रीब माण्हू आहियूं जेको वेलो रोज़ कमाईंदा आहियूं, वेलो खाईंदा आहियूं, रेस्ट कंदासीं, मोकल कंदासीं त पोइ असांजो वेलो शाम जो कीअं हलंदो। हिन जे करे जेके 2-3 मज़दूरनि जा ठहंदा आहिनि त पंहिंजी मानी जे लाइ, पंहिंजे बचण लाइ खणी ईंदा। हाणे मज़दूरी बि न आहे, गर्मी ज़्यादा, मुसाफ़िरी न आहे, इन जे करे असां पंहिंजी रोटी कयूं या रेस्ट कयूं। तव्हां हे कमु केतिरनि सालनि खां करे रहिया आहियो? साईं मूंखे हींअर त 13 साल आहे। अच्छा, 13 साल तव्हां इन ई कुली वारी ज़िंदगीअ में गुज़ारे छॾिया? भला ज़िंदगी आहे, चऊं था हाणे ॿिया को काथा हुजे कमकार हलिया वञूं, हे कमु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे पोइ हिते बचण खे पढ़ायूं पैसा, पर कमु जेको हले थो त हिन जी छा वजह आहे? तव्हां इहो ई कमु पंहिंजे लाइ पसंदि कयो, तव्हां इहो कमु कंदमि, ॿिया बि खोड़ सारा तरीक़ेकार हुया? पसंदि कोन्हे कयो, मिड़े मजबूरी, जीअं असांजा को वॾा हिते आया, वरी उनजी वापसि सां करे चयोसीं, पोइ बि ॿीहर नथी मिली सघे त जेको वॾा हिते वठी आया, वठी करे ज़मानत ॾेई करे वरी पंहिंजो असां नंबर वठी ॾिनो, नंबर वठी करे असांजी मज़दूरी। ऐं हींअर मां मौजूदु आहियां हिकु रक्षा ड्राइवर खां। उहो साथी असांजो जेको असांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो आहे। असांखे रोडनि रस्तनि ते हलंदे इहो दोस्त भी नज़र आयो। असां हिन खां बि अहवाल ॼाणूं था। भाईजान कैसे हैं आप? अल्लाह का शुक्र है, ठीक है। सूरत हाल ये है कि आज मजदूर डे है, तो पूरी दुनिया में मजदूरों को छुट्टी दी जाती है ताकि वो आराम करें, रेस्ट करें, लेकिन आप आज भी रोड पे निकले हुए, क्या वजह है? माशी हालत, अच्छा, महंगाई, एक दिन छुट्टी करने से 4 दिन चूल्हा बंद है। अच्छा, आपको समझदार हैं, आगे क्या बोलूं मैं। महंगाई कम होगी तो बंदा सुकून से एक दिन छुट्टी भी कर सकता है। ठीक है। वैसे तो आज मजदूर डे है तो ये तो मनाया ही आपके लिए बनाया जाता है, लेकिन कहने का मकसद है कोई फैसिलिटी दे हमारे को। कुछ भी तो नहीं है हमारे पास। छुट्टी करके क्या करें, घर में पत्थर खिलाएं बच्चों को। जी, ये चीज देखें, भाड़े की गाड़ी का भाड़ा भी निकालना है।
गैस देखें कहाँ पे पहुंची हुई, सवारी लगती नहीं लगती, गैस तो जल रही है बराबर। ठीक है। तो रोजाना तकरीबन कितना कमा लेते होंगे? 1200 रुपये। अच्छा। और रोज में पूरे हो जाते हैं। अच्छा, अभी ये जो सब्सिडी दी जा रही है पेट्रोल वगैरह के हवाले से, तो उसमें कोई आपको बेनिफिट मिला है? कुछ भी नहीं मिला, कुछ भी नहीं मिला। क्या मिला? अच्छा जी। ठीक है। कितने बच्चे हैं? मेरे 4 बच्चे हैं। ठीक है जी। बताएं 400 क्या? 400 रुपये कर दी गैस, अभी 20 रुपये कम करे थे और फिर बढ़ा दिए। दोबारा बढ़ा? जी, 2 दिन कम कर रहे हैं, तीसरे दिन फिर बढ़ा दिए। तो मुझे ये बताएं, ये जो हमें यूनियन नज़र आती हैं, मजदूरों की तंजीमें नज़र आती हैं, रक्षा यूनियन नज़र आती हैं, तो ये कोई आपके हकूक़ के लिए काम करती हैं? नहीं, कोई भी नहीं कर रहा, कोई भी नहीं कर रहा। क्या कर रहा? अपनी मदद आप चल रहे हैं हम लोग। अच्छा जी। तो ये जो समाजी तंजीमें भी बनी हुई हैं, वो भी इस दिन बड़ा ऐलान करती हैं? सब अपने वक्ती तौर ऐलान ही होता है इन लोगों का भाई। ठीक है। और होना कुछ भी नहीं है। ठीक है। आवाम जितनी गरीब से गरीब होती जा रही है, अमीर जो है अमीर से अमीर होता जा रहा है भाई। आप क्या समझते हैं, हुकूमत को या समाज को ऐसा क्या काम करना चाहिए जो मजदूरों के लिए, आप लोगों के लिए बेहतर हो? इन लोगों को सोचना चाहिए हम लोगों के लिए, कम से कम महंगाई तो कम करें। हर चीज़ महंगी हुई हुई है, दाल चीनी आटा किसी भी चीज़ पे भी ले लो, कम से कम महंगाई कम होगी, बंदों की आमदनी खुद ही ऑटोमेटिक इसमें बरकत हो जाएगी। 1000-1200 में भी, अभी 1000-1200 लेके जाओ, घर पे जाते ख़त्म हो जाते हैं। ठीक है। कहाँ से पूरा करे बंदा? बिल्कुल नाज़रीन, इहा सूरत हाल आहे। असांजा साथी इहो ई ॿुधाए रहिया आहिनि, जेकॾहिं मां अॼु मज़दूर ॾींहं ते छुटी कयां हा त छा पंहिंजे घर में पंहिंजनि ॿारनि खे पथर पचाए करे खारायां? इहो हिकु वॾो सुवालु आहे मुंहिंजे लाइ, समाज जे लाइ, तव्हां जे लाइ ऐं हुकूमत जे लाइ। इन जे मथां सोचणु घुरिजे।